बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवलल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ साराह सचो धणी सही हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सां गॾु आहियां। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव नशर थी रहियो आहे। ऑन द स्क्रीन तव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे, उहो डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। तव्हां सभिनीनि खे आऊं भलीकार चवंदसि ऐं अव्हां जेका ॻाल्हि वंडणु चाहियो तव्हांखे वेलकम चवंदासीं। कोशिशि कंदासीं त हुन ॻाल्हि खे प्रोग्राम में शामिलु करे सघूं, अव्हां खे प्रोग्राम में शामिलु करे सघूं। नाज़रीन, अॼु मुंहिंजे ज़हन में जेका ॻाल्हि आहे उहा आहे त इंसान जी तरबियत, इंसान ज़ाती तौर ते कीअं हूंदो आहे, उनखे ट्रीट कीअं कयो वेंदो आहे ऐं उन जे आस पास जो जेको माहौल आहे उहो उनखे छा ॾेई रहियो हूंदो आहे। इंसान ख़ुदि पाण पंहिंजे माहौल में कहिड़ो इनपुट ॾेई रहियो हूंदो आहे ऐं उनजो आउटपुट वरी उनखे जॾहिं मिलंदो आहे त कहिड़ी रीति मिलंदो आहे। हिकिड़ो इंसान जॾहिं बाइख्तियार पंहिंजो पाण खे सम्झे थो, हिकु मुकमल शख़्सियत पाण खे सम्झे थो, हिकु मुकमल शख़्सियत बणिजी वञे थो, त उन जूं कुझु ज़िमेदारियूं उनजे मथां लागू थींदियूं आहिनि ऐं जॾहिं हू पंहिंजी उन्हनि ॾाकनि ते पूरो पूरो लहंदो आहे त पोइ कुझु एक्सपेक्टेशन्स बि हूंदियूं आहिनि। असां जिथे जेको कमु करे रहिया हूंदा आहियूं त उन कम में जॾहिं असांजी सचाई हूंदी आहे, विद ट्रू ऑनरशिप असां उहो कमु करे रहिया हूंदा आहियूं त यकीनन किथे न किथे असां उन जी मोट पिणु चाहींदा आहियूं। हाणे उहा मोट मिले थी या कोन थी मिले उहो हिकिड़ो अलॻि बहस मुबाहिसो आहे, पर इंसान जो जेको ज़हन आहे, मां सम्झां थी त इंसान जो ज़हन कॾहिं कॾहिं ॾाढो असांखे तंग बि कंदो आहे। असांजूं एक्सपेक्टेशन्स असांखे ॾाढियूं तंग कंदियूं आहिनि। असां जंहिं सिचुएशन में मौजूदु हूंदा आहियूं उन सिचुएशन में जेकॾहिं पंहिंजे आस पास असां ॾिसूं था जेके शयूं असांजे लाइ फ़ाइदेमंद न हूंदियूं आहिनि त पोइ इहे शयूं असांखे ॾाढो तंग कंदियूं आहिनि। जॾहिं ज़हन तंग थींदो आहे त पोइ असां पंहिंजा कमकार रवानगी सां कोन करे सघंदा आहियूं ऐं यकीनन जॾहिं कमकार रवानगी सां असां कोन था कयूं, असां पंहिंजे उन स्केजुअल में प्रॉपर तरीक़े सां फिट कोन था थियूं त पोइ उहे सभु शयूं असांजे सॼे वजूद ते असरु कंदियूं आहिनि, असांजी ज़िंदगी डिस्टर्ब थी वेंदी आहे। तॾहिं ई चवंदा आहिनि त ज़हनी सिहत ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। फिज़िकल हेल्थ जे लाइ पाण सभु ॻाल्हाईंदा आहियूं। फिज़िकल हेल्थ जे लाइ असांजी हिन सोसाइटी में ॻाल्हाइणु ॾाढो आसानु आहे। मूंखे मथे में सूरु आहे, मूंखे बुखार आहे, मूंखे खंघि आहे, मूंखे ज़ुकाम आहे, मूंखे पेट में सूरु आहे, को बि रीज़न ॾेई करे तव्हां पंहिंजो जेको आहे न उहो मसइलो बयानु करे सघो था त बाबा मूंखे हीअ प्रॉब्लम आहे, हिन प्रॉब्लम जे करे मां हीअ कमु नथी करे सघां या कोन थो करे सघां। पर जॾहिं ज़हनी मुंझारनि जे बाबति ॻाल्हायो वेंदो आहे त पोइ जजमेंट ॾाढी थींदी आहे, असांखे जज कयो वेंदो आहे। आस पास जा माण्हू जेको आहे सो पॉइंट आउट कंदा आहिनि ऐं उन्हनि जूं जेका नज़रूं आहिनि उहे बि असांखे खाइणु लॻंदियूं आहिनि। त इन सोसाइटी में रही करे ज़हनी सिहत बाबति ॻाल्हाइणु मां सम्झां थी मुंहिंजे लाइ शायदि ॻाल्हाइणु आसानु आहे, पर जेको माण्हू हिन कंडीशन मां गुज़रे थो उहो उन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे उनखे एक्सप्लेन करे कंहिं अॻियां बयानु करे उनजे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ऐं मां इहो पिणु सम्झंदी आहियां त जॾहिं तव्हां एजुकेटेड आहियो, जॾहिं तव्हां बाशऊर आहियो त पोइ मुख़्तलिफ़ शयुनि खे तव्हां मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां ॾिसंदा आहियो, मुख़्तलिफ़ नज़र सां ॾिसण जी कोशिशि कंदा आहियो, परखण जी कोशिशि कंदा आहियो ऐं तव्हां सुठे तरीक़े सां अंडरस्टैंड कंदा आहियो। एक्सेप्ट जॾहिं इंसानु कंदो आहे यानी उन शइ खे अंडरस्टैंड कंदो आहे तॾहिं एक्सेप्ट कंदो आहे। सो असांजे आस पास उहे माण्हू जिन खे असांजी ज़रूरत आहे, जिन खे असांजी तवजह जी ज़रूरत आहे, उन्हनि ते जेकॾहिं हिकिड़ी नज़र विझिजे त मां सम्झां थी इहो ॾाढो सुठो अमल थींदो, मुस्बत अमल थींदो। इंसान जी ज़िंदगीअ जो इहो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत मां सम्झां थी त इहो किरदारु पिणु थींदो त तव्हां कंहिंजे उन ज़हनी कैफ़ियत खे सम्झो, उनखे एक्सेप्ट कयो ऐं उनखे का राह ॾिसियो। सो आउं ॾिसंदी आहियां काफ़ी सारा नौजवान मां ॾिसंदी आहियां जेके सुठे तरीक़े सां स्टडी बि कंदा आहिनि ऐं हलंदे हलंदे उन राह खां टिड़ी वेंदा आहिनि, उन पाथ खां हटी वेंदा आहिनि, उन रस्ते खां दूरि थी वेंदा आहिनि। उनजा घणा सारा सबब ज़रूरु थियनि था। हिकिड़ो त नशो तमामु घणो इन थी वियो आहे, यंगस्टर्स इन नशे खे जेको आहे सो इन में फासी पिया आहिनि, इन ॼार में वकड़जी विया आहिनि। सो इहे जॾहिं कंडीशन साम्हूं अचनि थियूं त पोइ यकीनन ज़िंदगी ॾाढी डिस्टर्ब थिए थी उन्हनि नौजवाननि जी जेके इन्हनि सभिनीनि मामलात जे वर चढ़ी विया आहिनि।
अॼु जे प्रोग्राम में इन बाबति ॻाल्हाईंदासीं त उहो नौजवान जेको सुठे तरीक़े सां पढ़े थो, हिन सोसाइटी में हिकिड़ो सुठो पंहिंजो उहो रोल बि प्ले करे थो, पर जेकॾहिं उहो पाथ तां किथे थिड़ी वञे थो, हटी वञे थो, त पोइ उन जे लाइ कहिड़ा ट्रीटमेंट्स आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हाणे म्यूज़िक सां बि जेका आहे न उहा थेरेपी कई वञे थी। म्यूज़िक जेको आहे सो हूअं बि चवंदा आहियूं पाण रूह जी ग़िज़ा आहे। ऐं इहो जुमिलो मां हमेशह चवंदी आहियां त पुराणो थी वियो आहे, पर लॻंदो ॾाढो सुठो आहे चवणु त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। सो उन सां बि जेकॾहिं थेरेपी जेकॾहिं थिए थी ऐं जेकॾहिं उन सां बि इलाजु मुमकिन आहे त इहा केॾी सुठी ऐं केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। ओवरऑल सेट तव्हां ॾिसंदा हूंदव ऐं सेट ॾाढो ख़ूबसूरत आहे। बैकग्राउंड मुंहिंजो जेको आहे ॾाढो बहितरीनु बैकग्राउंड आहे। सिंधी कल्चरल डे ॾाढो वेझड़ो आहे ऑन द 1 ऑफ डिसेंबर। पाण सभु सिंधी ईद सेलिब्रेट कंदासीं, जंहिंखे पाण सिंधी ईद चऊं, सकाफ़ती ॾिहाड़ो। ऐं मेहरान टेलीविज़न जो स्लोगन ॾाढो सुठो आहे, ख़ूबसूरत स्लोगन आहे त सिंधु दरिया असांजी मईशत ऐं ज़िंदगी। यकीनन सिंधु दरिया असांजी मईशत बि आहे, असांजी ज़िंदगी बि आहे। पाणी आहे त पाण सभु आहियूं। असां एग्रीकल्चरल बेस्ट असांजो कंट्री आहे। सिंध जेको आहे सो एग्रीकल्चर खितो रहियो आहे। पाण सभु पाणी ते ई असांजो जियाबो आहे न, पाणी आहे त पाण सभु आहियूं। हालांकि असां ते वार घणा थींदा रहिया आहिनि, अरगून हुजनि, तुरखान हुजनि या तारीख़ जा तव्हां उहे वर्क उथलायो त तव्हांखे उहा तारीख़ पढ़ण में बि दिलचस्प लॻंदी ऐं ख़बर बि पवंदी त असांजी सिंध ते केतिरा वार थी चुका आहिनि। पर उन खां पोइ बि हिकिड़ी ॻाल्हि सुठी मूंखे इहा लॻंदी आहे त असां यूनिटी सां हिन टाइम में पाण ॻाल्हायूं पिया। असां वटि जेके लिटरेट माण्हू आहिनि, असां वटि जेके बाशऊर माण्हू आहिनि, जेके असांजी हिन सोसाइटी में हिकिड़ो सुठो यानी उहो एज़ अ रोल मॉडल पंहिंजी उन कम सां साम्हूं जॾहिं अचनि था, यूथ जे लाइ रोल मॉडल बणिजनि था, उहे ॻाल्हाइनि था। पाणी जो जेको केस आहे, मां काफ़ी प्रोग्राम्स में जेको आहे हिन ते ॻाल्हायो आहे। पाणी जो केस 1.5 सदीअ जो केस आहे ऐं पाणी आहे त असांजा मारूअड़ा झांगीअड़ा जेको आहे सुठी ज़िंदगी गुज़ारनि था। असां वटि जेकॾहिं पाणी आहे त सुठी ज़राअत थिए थी। असां वटि जेको आहे सो सावक आहे, यानी असां वटि ज़िंदगी आहे। ऐं जॾहिं ज़िंदगी जी ॻाल्हि अचे थी त पोइ ज़िंदगी ते जॾहिं जेको आहे सो सवाल पैदा थिए, अव्हांजे जियापे ते जॾहिं सवाल पैदा थिए, अव्हांजी धरती ते जॾहिं सवाल पैदा थिए, अव्हांजूं नदियूं, अव्हांजी ज़मीन, त मुंहिंजे ख़्याल सां पोइ पाण सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त पाण उन ते ॻाल्हायूं। पाण सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त पाण हिकु थी उनजे लाइ आवाज़ बुलंद कयूं। ऐं जेकॾहिं पाण नथा कयूं त पोइ हीअ धरती तो ते दाहींदी। मेहरान टेलीविज़न हमेशह जेको आहे सो ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजी धरती खे रिप्रेज़ेंट कयो आहे, उनजे आवाज़ सां जेको आहे सो आवाज़ मिलायो आहे। आला इदारनि ताईं इहो आवाज़ हमेशह पहुतो आहे। पाण सभिनीनि जो, अव्हांजो, मुंहिंजो, पाण सभिनीनि जो इहो फ़र्ज़ु आहे त जिथे जिथे बि असांखे मसइलो दरपेश अचे थो, उते उते पाण ॻाल्हायूं, पंहिंजो आवाज़ बुलंद कयूं। ऐं यकीनन जेकॾहिं पाण इन ॻाल्हि खे सम्झणु शुरू करियूं था त असां जिथे जिथे मसइले, कंहिं बि मसइले में वकोड़जी वञूं था, उते असांखे ॻाल्हाइणो आहे त पोइ असांखे हल ज़रूरु साम्हूं नज़र अचनि था। उहे हल ज़रूरु असांखे ईंदड़ फ्यूचर में मिलंदा। अच्छा, पाणी जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त पाणी असांजी ज़िंदगी ते यकीनन आहे, पर असांजो फ्यूचर पूरो जो पूरो उन ते डिपेंड करे थो। मां कुझु आर्टिकल्स पढ़ियमि पे ऐं उन में इन तरह जो ज़िक्र हुयो त असांखे जेको आहे अपोज़िट पार्टीज़ ईअं चवनि थियूं त कहिड़ो हिननि जूं पंहिंजूं सिंधियुनि जूं असुल बनियूं आहिनि ऐं जहिड़ो ही जेको आहे सो पंहिंजी उन महिनत खे ज़ाया कनि पिया। पर सच पुछो त वाक़ई में जेकॾहिं असां पाणी ते न ॻाल्हायो त पोइ असां जेको आहे सो ॿियो ऑप्शन असां वटि मौत जो आहे। ॿियो को असां वटि ऑप्शन आहे ई कोन। उनखां अलावा नाज़रीन, हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी त प्योर इंग्रीडियंट्स हुन में मौजूदु आहिनि। ऐं न्यू फॉर्मूला सां इहो सोप असां वटि मौजूदु आहे। कंहिं बि शॉप तां तव्हां ईज़ीली ख़रीद करे सघो था। ऐं उन सां गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु थियल बहितरीनु ज़ाइके वारो बिस्किट, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। सो असां कमर्शियल ब्रेक जी तरफ़ वधूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचूं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अवां जो पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो जेको पाकिस्तान जो बहितरीनु फॉर्मूला सां तयारु थियल साबुण आहे ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला आयल जेके मौज़िज़ महिमान आहिनि हिकिड़ी शख़्सियत मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे सो हुनजो तारुफ़ अवां अॻियां पेश कंदी हलां डॉक्टर शाहनवाज़ दल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ज़हनी बीमारियुनि जा माहिर ऐं यकीनन अवां उन्हनि जी शख़्सियत खां अणवाक़िफ़ कोन हूंदा दिलि जी गहराई सां तव्हांखे मां भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह आऊं ठीकु आहियां, अवां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु अल्लाह जो एहसान, माशाल्लाह जी। तव्हांजी सुबुह सदाईं जा ख़ूबसूरत ऐं हर कंहिंजी सुबुह सदाईं जा ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं महिराण जे पधर ते जेकॾहिं सुबुह हूंदी आहे त अञा वधीक ख़ूबसूरत हूंदी आहे। यकीनन यकीनन इहा ख़ूबसूरती सुबुह महिराण जी आहे। जॾहिं सुबुह महिराण जे हिन मंच ते अचिजे थो त पोइ थी सघे थो कंहिं टाइम ते तव्हां उन तरह फ्रेश बि न हुजो पर ही मंच ॾिसी करे असां जेको आहे सो पंहिंजो पाण खे एनर्जेटिक सवली सिंधी में चइबो त दिलि बाग़ बहार थियो वञे थो। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको आहे न सो मौसमूं सियारे जे अंदरि आहिस्ते आहिस्ते सरायत करे वञनि पियूं, मौसमूं जेको आहे सो मौसम सियारे जी थींदी वञे पई त वरी सुबुह जो जेको हल्की हल्की माक धुंध ऐं इहे समूरियूं शयूं जेके आहिनि सो पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾियनि थियूं। यकीनन यकीनन ऐं मां इहो पिणु जेको आहे सो हिनखे एक्सेप्ट कंदी आहियां हिन ॻाल्हि खे त मौसम जो बि पूरो पूरो असरु जेको आहे सो असांजी ज़िंदगी ते थिए थो, असांजे मिज़ाजनि ते थिए थो। सर इंट्रोडक्शन जॾहिं मूं ॾिनो पिए त मूं ॻाल्हि कई पिए उन्हनि नौजवाननि जी जेके उन ट्रैक तां हटी वेंदा आहिनि, हलंदे हलंदे ख़बर न पवंदी आहे त छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, किथे वञी कंहिं एक्टिविटी में इन्वॉल्व थियनि था। सो अॼुकल्ह जो जेको माहौल आहे मां सम्झां थी ॾाढो ॾुखियो पिणु आहे। इन माहौल में हिकु यंगस्टर खे पंहिंजो पाण खे संभाले हलणु ख़ुदि चैलेंज आहे। सो इन्हनि सभिनी मामलात खे कीअं था ॾिसो? बुनियादी तौर ते असां चवंदा आहियूं त ॿ किरदार हूंदा आहिनि, हिकिड़ो हाकारी किरदारु हूंदो आहे, हिकिड़ो नाकारी किरदारु हूंदो आहे। असांजे समाज में उहे ॿई किरदार मौजूदु आहिनि। उनखां पोइ ॿार जी जेका ओसर थी थिए, उनजो जेको नेपाज थो थिए, उनजी जेका शुरूआती नशोनुमा थी थिए, उनखां वेंदे उनजे जॾहिं उनजे अंदरि जेको आहे सो सरगर्मी वधीक थी थिए या उनजे अंदरि जेको आहे न सो तजसुस थो थिए, उन महिल जेकॾहिं उनखे को नाकारी किरदारु मिली थो वञे त पोइ उहो उन जेको आहे सो रस्तनि ते भटकंदो रहे थो, पोइ नशा इस्तेमालु करे थो, पोइ बेरा रवी में अचे थो, पोइ क्राइम जे अंदरि हलियो थो वञे। ऐं अॼुकल्ह जेको नओं जेको सिस्टम अची वियो आहे, हिकिड़ो नशे जी लहर अची वई आहे असांजे समाज जे अंदरि, उन समाज सॼे तानी पेटे खे जेको आहे सो तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। बिल्कुलु। ऐं उनजी उपटार थियणु खपे जीअं तव्हां कयो पिया ऐं जीअं इंट्रो में तव्हां कई। ऐं उनखां पोइ सॼी सिंध खे जेको आहे न, सॼी सिंध खे जिते जेके ज़िंदगी ऐं मौत जा ॿिया मसइला आहिनि उन्हनि ते सिंध ॻाल्हाए थी, सिंध जो आवाज़ु ॻाल्हाए थो, सिंध जो माण्हू ॻाल्हाए थो, सिंध जो ॾाहो ॻाल्हाए थो, सिंध जो उस्तादु ॻाल्हाए थो, सिंध जा जेके बि समूरा किरदार आहिनि, जेके मुतहरिक किरदार आहिनि, उहे जॾहिं ॻाल्हाइनि था त उन्हनि खे उन्हनि ज़िंदगी ऐं जियापे जे जेके मसइला आहिनि उन्हनि सां गॾोगॾु ही बि हाणे असांजो जियापे जो मसइलो थींदो वञे पियो, हयात जो मसइलो थींदो वञे पियो ऐं असांजे मुस्तक़बिल जे जीअंदान जो मसइलो थींदो वञे पियो। ऐं तारीख़ में जेके क़ौमूं, जेके फ़र्द, जेके माण्हू पंहिंजी नसलनि जी बचाव जे लाइ न उथंदा आहिनि, या जी ॾिसो असांजो जेको सकाफ़ती ॾियारो आहे उहो वेझो अचे पियो 1 डिसंबर ते, त उन ॾींहुं हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां मुख़्तलिफ़ थीम्स ते जेको आहे सो जीअं तव्हां इंट्रो में चयो त सिंधु दरिया असांजी मौशियत ऐं ज़िंदगी जो जेको आहे सो अक्स आहे, ज़िंदगी जो जेको आहे सो सबबु आहे। ऐं ईअं जेको आहे न सो असांखे इन ॾिहाड़े जे हवाले सां जेको पैगाम आम माण्हुनि ताईं पहुचाइणु खपे, जिते असांखे धरती बचाइणी आहे, जिते असांखे दरिया बचाइणो आहे, जिते असांखे पंहिंजे पाणीनि जी वारसी करणी आहे, जिते असांखे पंहिंजी समुंड जी जेके बंदरगाहूं आहिनि उन्हनि जी वारसी करणी आहे, ॿेटनि जी वारसी करणी आहे, ऐं असांखे पंहिंजनि समूरनि दगनि ऐं दंगनि जी वारसी करणी आहे। उते उन्हनि नसलनि जी बि वारसी करणी आहे जेके कंहिं न कंहिं नशे में मुब्तला आहिनि, झूमनि था, झूलनि था, आर्ज़ी तौर ते मस्ती ऐं अलस्ती ऐं जेको आहे उन जे अंदरि पंहिंजो पाण खे तबाह ऐं बर्बादु कनि था। त असांखे उन जे लाइ बि हिन ॾिहाड़े जे हवाले सां को थीम ठाहिणु घुरिजे, उन ते ॻाल्हाइणु घुरिजे।
ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं जॾहिं अव्हां जहिड़ा असां वटि रोल मॉडल्स साम्हूं अचनि था त पोइ यकीनन हिकिड़ो चवंदा आहिनि न उमीद त दुनिया क़ाइमु आहे, त उहो हिकिड़ी उमीद जाॻंदी आहे त असांखे हिकिड़ो सही राह, हिकिड़ो सओं रस्तो ज़रूरु मिलंदो। ऐं जेकॾहिं असां ज़हनी सिहत जी ॻाल्हि कयूं था त ज़हनी सिहत, जिस्मानी सिहत, जंहिं ते जिस्मानी सिहत ते यकीनन ॻाल्हायो वञे थो, पर ज़हनी सिहत ते उन तरह कोन थो ॻाल्हायो वञे। सो कीअं एक्सप्लेन कंदव, आम माण्हुनि ताईं इहो आवाज़ु वञे सादी ॿोली में, सिंपली कीअं सम्झाईंदव? ॾिसो, ज़हनी सिहत तव्हां छा खे चओ था? आम जेकॾहिं खंघि, ज़ुकाम, बुखार, टीबी, सिल या जेको आहे सो दम या ॿिए जेके बीमारियूं थियनि थियूं, उते इंसान जे वजूद जा मुख़्तलिफ़ उज़वा जेके आहिनि सो इन्वॉल्व थियनि था। सही ॻाल्हि आहे। हुन में माना दिलि जी बीमारी थिए थी त दिलि थी थिए, फिफड़नि जी बीमारी थिए त फिफड़ था थियनि, पोइ हुन में जरासीम हूंदा आहिनि, वायरस हूंदा आहिनि, बैक्टीरिया हूंदा आहिनि, पैरासाइट हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके जीव हूंदा आहिनि, उन्हनि जो अमल दख़ल हूंदो आहे। पर जॾहिं असां ज़हनी सिहत जी ॻाल्हि था करियूं न, त पोइ हीअ जेको लक़ा आहिनि, जेके सोचूं आहिनि, जेके वीचार आहिनि, असांजा लिबास आहिनि, असांजा किरदार आहिनि, असांजो फ़िक्र आहे, असांजी सम्झ आहे, उनजे अंदरि गड़बड़ थियणी शुरू थी वञे। आमतौर ते नफ़्सियात खे आउं ॿिनि लफ़्ज़नि में बयानु कंदो आहियां त नफ़्सियात सोच, जेको असांजो मेंटल प्रोसेस आहे, उन ऐं रवैयनि खे जी इल्म खे नफ़्सियात चइबो आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि जे अंदरि बिगाड़ थी वञे ऐं उहो बीमारी जी हद ताईं पहुची वञे त पोइ हुनखे असां जेको आहे न सो साइकेट्री चवंदा आहियूं। जॾहिं हुन में साइंटिफिक एप्रोचिस या उनजे अंदरि जेको आहे तशख़ीस थी वञे त हीउ बिगाड़ किथे आहे, केतिरो आहे, केतिरी हद ताईं आहे ऐं केतिरो हानिकार आहे। त मेंटल प्रोसेस जेको असां सोचियूं था, पोइ जॾहिं हुन ते अमल कयूं था, जॾहिं अमल कयूं था त पोइ उहो असांजो जेको आहे न सो किरदारु थो थी वञे। पोइ उहो असां पंहिंजी कंहिं बि मामले ते ॻाल्हायूं ऐं उहो उनजी जेका तरतीब आहे, जेको तानी पेटो आहे, जेको उथणु वेहणु आहे, उनजी जेका सलीक़ो आहे, उहो जॾहिं हेठि मथे थी वञे, बिगड़जी थो वञे। मिसाल जे तौर ते तव्हांखे सॼी राति निंड न अचे ऐं ॾींहं जो अचे त लोक जेको आहे सो अलाह वारो हले पियो ऐं तव्हां उबता पिया हलो। जेकॾहिं तव्हां हद खां वधीक ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो ऐं बेतरतीब ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो, जेको तव्हांजे रोज़ाने जी ज़िंदगी जे मामूलात, जेके ज़िंदगी जी कारकिर्द आहे, उनजे अंदरि उहो मसइला पैदा करे, त उहो बेतरतीबी आहे, डिसऑर्डर्ड आहे, उनखे बि असां नफ़्सियाती बीमारी चवंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां ख़ामोश थी, अकेला थी, कुंड में वेही रहो ऐं कंहिंजी न ॿुधो ऐं हवाउनि में पिया ॻाल्हायो ऐं उबतियूं सुठियूं ॻाल्हियूं करो, बेतरतीब, उहो त नफ़्सियाती बीमारी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। मां इहो पुछणु चाहींदसि, हिकिड़ो पेशेंट, मुंहिंजे अॻियां कुझु केसिस जेके मूं ॾिठा आहिनि, आई एम नॉट अ डॉक्टर, पर यकीनन इन सोसाइटी में जॾहिं असां डिफरेंट एज ग्रुप जे माण्हुनि सां मिलूं था त उन्हनि जी ज़हनी कैफ़ियत बि साम्हूं अचे थी ऐं ॾुखोईंदड़ बि कॾहिं कॾहिं तमामु घणो लॻंदो आहे। उहो नौजवान जेको मेडिसन खां ई इनकार करे, जेको इन ॻाल्हि खां ई इनकार करे त मूंखे कंहिं मेडिसन जी नीड ई कोन आहे, पोइ उन ते कीअं जेको आहे सो उन ते उहो ज़ाब्तो आणणु केतिरो मुश्किल हूंदो आहे हिकु डॉक्टर जे लाइ? ॾिसो, ॿ पूल आहिनि साइकेट्री में, हिकिड़ो साइकोटिक आहिनि, ॿिया न्यूरोटिक आहिनि। जी, हिकिड़ा साइकोटिक उहे आहिनि जिन जी सोच, जिन जूं हिसूं ऐं जिन जी पंहिंजी ज़ात जो अदराक, जंहिंखे असां चवंदा आहियूं त उहो चवंदो आहे आउं त ज़हनी मरीज़ आहियां ई कोन, तव्हां सॼो समाज ज़हनी मरीज़ आहे। उनजी बेतरतीबी सोचनि जी, वीचारनि जी, हिसुनि जी ऐं सम्झ जी, उहा एतिरी जेका आहे न सो बेतरतीब थी चुकी हूंदी आहे, डिस्टर्ब थी चुकी हूंदी आहे, बिगाड़ जो शिकार थी चुकी हूंदी आहे, जो हुनखे पंहिंजो अदराक न हूंदो आहे, सम्झ न हूंदी आहे, फ़हम न हूंदो आहे, फ़रासत न हूंदी आहे, त को आउं बीमार आहियां। ॿियो जेको न्यूरोटिक आहे, उहो वरी घणो मिले थो, घणी हद ताईं, जंहिंखे असां डिप्रेशन चऊं, तशवीश चऊं, हिरास जी बीमारी चऊं, ॻणिती चऊं ऐं जिस्म सुन थियण जी बीमारी चऊं, या ॿिया खोड़ सारा नाला आहिनि उन्हनि जा। त पोइ जेके न्यूरोटिक्स हूंदा आहिनि उहे मदद घुरंदा आहिनि त मूंखे मूड मुंहिंजो सही कोन्हे, मूंखे उदासी वकोड़े वई आहे, मूंखे ख़ौफ़ वकोड़े वियो आहे, मुंहिंजो इलाजु करायो। ऐं होॾां हू जेको ॿियो हूंदो आहे, ॿियो जेको हूंदो आहे, उहो जंहिंखे असां साइकोटिक चवंदा आहियूं, जेको ज़हनी बिगाड़ जो शिकार हूंदो आहे, जेको ज़हनी उनजी बेतरतीबी जो शिकार हूंदो आहे, उहो चवंदो त तव्हां सभु जेके ज़हनी मरीज़ आहियो, आउं ठीकु आहियां। ऐं उनजी हिसूं, माना जेके असांजो 5 हिसूं आहिनि, उहे डिस्टर्ब थींदियूं आहिनि। ॾिसण जी हिस, सूंघण जी हिस ऐं टच करण जी हिस ऐं जेको आहे इहे जेके बि असांजूं हिसूं आहिनि,
ॿुधण जी, सही इहे समूरियूं सूंहण जूं जेके आहिनि सो डिस्टर्ब थींदियूं आहिनि ऐं उनखां पोइ उनजी सोच जेका आहे न उन्हनि जे पटांदड़ थींदी आहे, उनजी जेको आहे न सो उनजे हिकिड़ो सरकमस्टांसिस जे हवाले सां हूंदी आहे त आऊं मिसाल जे तौर ते आऊं हिते वेही हिकिड़ी अजीब शकी वहम कयां त ताहिरा मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे, बज़ारि इहा ॻाल्हि कोन्हे, उनखां हिकिड़ो लफ़्ज़ आहे डिल्यून, जेको सोच जे बिगाड़ खे चइबो आहे, उहो एतिरे क़दुरु ताईं वधी वेंदो आहे जो उहो हिकिड़ो फॉल्स हूंदो आहे, माना कूड़ ते मुबनी हूंदो आहे, फिक्स हूंदो आहे, अनशेकेबल हूंदो आहे ऐं आम तौर ते जेको असां खणी चऊं न त उहो साइंटिफिक रिलीजियस या ॿियनि शयुनि जे जेको आहे न सो ख़िलाफ़ु थी वेंदो आहे मक़सदु, उन जे अंदरि उहो उन सां बरमेची न ईंदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां चवंदो त डॉक्टर साहिबु मुंहिंजी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी, न माना आउं हिकिड़ो शकी ऐं हिकिड़े अजीब मिज़ाज वारो जुमिलो कंदुसि त न ताहिरा जेको आहे न सो मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे, दुश्मनी थी करे ऐं कंस्पायरेसी थी करे, मिसाल इहे हिकिड़ा अहिड़ा वीचार अचनि था, उहो हिकिड़ी हद ताईं जेकॾहिं इंसान जे अंदरि अनुमान पैदा थियनि था, इंसान जे अंदरि जेके वाहिमा पैदा थियनि था, इंसान जे अंदरि जेके आहिनि सो ग़लति सोचूं पैदा थियनि थियूं, उहो जेकॾहिं नॉर्मल हद ताईं आहिनि, जेकॾहिं तव्हां रेक्टिफाए करो न डॉक्टर साहिबु अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे ऐं मुंहिंजे कंहिं बि अमल सां, मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि सां आउं तव्हांजे ख़िलाफ़ु न आहियां, ऐं तव्हांजा कंस्पायरेसी ऐं जेकॾहिं नॉर्मल हूंदो त उहो उते दूरि थी वेंदो, पर जेकॾहिं एबनॉर्मल हूंदो ऐं त पोइ हू उन ते फिक्स हूंदो ऐं उहो कूड़ ते मुबनी हूंदो, तव्हांजे लख ॻाल्हियुनि ऐं तरदीदनि जे बावजूदु उहो उन ते पंहिंजी जेका राय आहे, पंहिंजो जेको बयानु आहे, उनजे मथां हू पुख़्तगी सां बीठो हूंदो त न न न न आउं तव्हां भले केतिरी बि चओ पर तव्हां इन जे ख़िलाफ़ु आहियो। त असां वटि जेको समाज में इहो ज़हनी तवाज़ुन बिगड़ण जी बीमारी जो तनासिबु आहे उहो 1% आहे, पर असां उन ते ध्यानु वधीक था ॾियूं। तव्हांखे ऐं असांखे ही तव्हांजी जेका टीम आहे या जेको बि गाॾी में उथण वेहण में किथे ॿुधाईंदा आहियूं त आउं त माहिर नफ़्सियात आहियां, ज़हनी ऐं नफ़्सियाती बीमारियुनि जो माहिर आहियां, त पहिरीं हिकिड़ी मुस्कुराहट मिलंदी आहे त साईं तव्हां त ज़हनी तवाज़ुन बिगड़ियल माण्हुनि जा डॉक्टर आहियो, पोइ तव्हांजो तवाज़ुन कीअं आहे? उते असां उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं त जंहिं माण्हुनि जे करे तव्हां इहो स्टैग्मा जेको करियो, ॾिसो 2012 में बि वर्ल्ड मेंटल हेल्थ वारनि इहो चयो त सॼी दुनिया जेको आहे न इन स्टैग्मा सां विढ़े पई। अॼु 2024 पुॼाणीअ ते आहे ऐं जेको आहे न सो डिसंबर आस्ते आस्ते खिसके पियो जनवरी जे तरफ़ ऐं जनवरी वेझी थींदी वञे पई, ठीकु आहे, त हीउ जेको नवंबर ख़तमु थींदो, पोइ डिसंबर ऐं डिसंबर खां पोइ जनवरी ईंदी ऐं हिकिड़े नए साल जो सिलसिलो वरी शुरू थींदो ऐं बज़ाहिर असां ख़ुशियूं शादमाना कंदासूं, पर असांजी ज़िंदगी जो घड़ियाल वॼी वियो ऐं हिकिड़ो साल घटिजी वियो। ऐं त चवण जो मक़सदु इहो आहे त पोइ जॾहिं एतिरो जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि बि इहो हिकिड़ो हले पियो त उते स्टैग्मा, जेको असां कलंग जो टिको, जेको असां शर्मंदगी जो अहसासु, जेको असां सम्झंदा आहियूं त माण्हू असांजे मथां तंज़ कंदा, टोक वारा लफ़्ज़, असां ज़हनी मरीज़ असांजे घर में ईअं हरगिज़ न आहे। ज़हनी बीमारियूं, नफ़्सियाती बीमारियूं, इहे जेके आहिनि वजूदी वारदातूं आहिनि, इहे वार्ताऊं आहिनि, उहे कंहिं न कंहिं वजूद सां जेको आहे न सो लाॻापियल हूंदियूं आहिनि, पोइ उहो वजूद उनखे भोॻे थो ऐं जीअं तव्हां इंट्रो में चयो त उहो उन ते जिते बाहि ॿरे थी सेक उते ई अचे थो ऐं पाड़े वारनि खे कहिड़ी परोड़, त उन्हनि उहा ॻाल्हि त जिते नफ़्सियाती बीमारियूं हूंदियूं आहिनि, जिन खे हूंदियूं आहिनि ऐं जिन जे प्यारनि खे हूंदियूं आहिनि, उन जूं माइरूं हुजनि, भेनरूं हुजनि, धीअरूं हुजनि, ऐं कंहिं बि रिश्ते में लाॻापियल फ़र्द हुजनि उन्हनि ज़हनी मरीज़नि जा, उहे जंहिं भोगना मां गुज़रनि था, जंहिं पीड़ा मां गुज़रनि था, जंहिं अज़ियत मां गुज़रनि था, उहा हिकिड़ी अजीब ऐं करबनाक सूरत हूंदी आहे। न उहे जीअण जहिड़ा हूंदा आहिनि, न मरण जहिड़ा हूंदा आहिनि, ऐं वरी छा आहे त असां हिकिड़ा सोकाल्ड क़िस्म जा पंहिंजे मथां हिकिड़ा जेको आहे न सो स्टैग्मा लॻाए छॾिया आहिनि त कंहिंखे असां शेयर बि नथा करियूं, सलियूं बि नथा, ऐं सूर सलण सां घटिजंदा आहिनि, ख़ुशियूं सलण सां वधंदियूं आहिनि, ऐं असांजे न्यूरो ट्रांसमीटर्स जे अंदरि मुख़्तलिफ़ तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जेके कीमियाई मादा असांजे वजूद सां लाॻापियल हूंदा आहिनि, दिमाग़ मां निकिरनि था आहिनि ऐं वजूद जे सरगर्मियुनि खे ऐं उनजे जेको आहे न सो एतदाल खे जेको आहे न सो नॉर्मल रखंदा आहिनि ऐं जेको आहे न सो उनखे बराबरि रखंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि ॾाढियूं तब्दीलियूं अचनि थियूं। तव्हां सुबुह जो सवेरे उथिया आहियो त तव्हां हिकिड़ो ॾींहुं लेट उथी ॾिसंदव न त तव्हांखे थकावट नज़र ईंदी, तव्हांजे अंदर में उहा ख़ुशी न हूंदी। हिकिड़ो नओं मिसाल आहे, इहो लाइव मिसाल आहे। ॾिसो जेकॾहिं असां अचूं था रस्तनि ते जेको आहे न सो सरें जा पीला गुल आहिनि,
कणकूं असांजूं, असांजा जेको आहे न सो जेके लैंडस्केप्स आहिनि सिंध धरतीअ जा, जी हाँ जी ॾिसो सूबे मेराण जे अंदरि तव्हां सावक ऐं चहत सावक ऐं गुल गुलाब, ही लतीफ़ जी नगरी ऐं ही समूरियूं शयूं जेके तव्हां अयां नमूने सां पंहिंजे सेट ते लॻायूं आहिनि, लाज़मी इहे अखियुनि खे लुभाइनि थियूं ऐं अखियुनि खे भाइनि थियूं ऐं इहो अहसासु ॾियारीनि थियूं त सुबुह सवेर उथण जी पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। सुबुह उथण सां ॿ कम था थियनि, हिकिड़ो तव्हांजो रूह ताज़ो थो थिए, तव्हां धरती सां कनेक्ट था थी वञो, तव्हांजे अंदरि जेके लेट नाइट खां पोइ जेके शयूं अचनि थियूं ऐं सुबुह जे खां पोइ जेको सूरज जी किरणनि में जेका पॉज़िटिविटी आहे उहा, छो त सुबुह जो जॾहिं सिजु उभिरे थो न त उहो हकारियत खणी उभिरे थो, त ही जेको ॾींहुं आहे, हेॾो सारो ॾींहुं आहे, उहो शींहुं आहे ऐं उनजे अंदरि तव्हां पंहिंजे माश, तव्हां पंहिंजी किर्त, तव्हां पंहिंजे कमनि ऐं तव्हां पंहिंजे वजूदनि खे मुतहरक रखण जे लाइ अॻियां वधो। ठीकु, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजा वीचार वंडिया आहिनि ऐं तव्हांजा वीचार जॾहिं बि वंडंदा आहियो हिन अङण ते त उनखां पोइ अञा मूं में बि वधीक सघ पैदा थी वेंदी आहे, प्रोग्राम खे सुठे तरीक़े सां रन करे सघंदी आहियां। असां जॾहिं ज़हनी सघ ते ॻाल्हायूं था त मां सम्झां थी वक़्त सां पंहिंजो पाण खे मटाइणु ऐं शयुनि खे एक्सेप्ट करण बि ज़हनी सघ आहे। न त तव्हां उन्हनि रस्मी रवाजी शयुनि खे जॾहिं उन ई वे में हलाईंदा आहियो त पोइ तव्हां हक़ीक़त में तंदुरुस्त ज़हन जा मालिक न हूंदा आहियो, ईअं आहे? ॾिसो, इंसान जो वजूद पैदाइश खां वठी आख़िरी हिजकी ताईं जेको आहे न सो तब्दीलियुनि जो शिकार रहंदो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। उहो वीहर टीहर जो शिकार रहंदो आहे ऐं उनखे मॉडिफिकेशन जो शिकार रहंदो आहे। सही। कल्ह तव्हां नंढड़ा हुआ, पंहिंजे चेहरे तां मख नथे हटाए सघिया, अॼु तव्हां वॾड़ा थी आहियो, समाज जे अंदरि पंहिंजो किरदारु अदा करियो पिया। यकीनन। जेको बि तव्हांखे रोल अलाटेड आहे अलाह जे तरफ़ां, काइनात जे धणी जे तरफ़ां ऐं समाज जे तरफ़ां, उहो तव्हां अहसन तरीक़े सां कयो पिया। हिकिड़ो ट्रांसफॉर्मेशन आहे, जीअं एनर्जी तब्दील थींदी रहंदी आहे, ईअं इंसान जा वजूद बि तब्दील थींदा रहंदा आहिनि, उनजी हकारियत हुजे या नाकारियत हुजे। सही। आऊं बि हिन में बिलीव कयां थो त जेको आहे न सो इहे समूरा लका इंसान जे वजूद सां लाॻापियल आहिनि ऐं उहो इंसान कहिड़ो जेको तब्दीलियुनि मां न गुज़रे, जेको ट्रांसफॉर्मेशन मां न गुज़रे, जेको पंहिंजी इर्तिका मां न गुज़रे। जी, इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। इर्तिका जेका आहे न उहा असांजे लाइ एतिरी अहम आहे जेतिरो ऑक्सीजन असांजे लाइ अहम आहे। यकीनन। ऐं उहा इर्तिका असांजी सुञाणप हूंदी आहे। डॉक्टर साहब वधीक कंटिन्यू कयूं था, सॉरी आउं इंटरप्ट करियां पई, मूंखे यकीनन इंटरप्ट त न करणु खपे, बट यस असां वटि लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमा ताहिरा ऐं नूर अली चांग ॻाल्हायां थो, शाहपुर जागर खां। तव्हांखे भली कार चऊं था सुबुह मेराण प्रोग्राम में जॾहिं शामिल थींदा आहियो तमामु सुठो लॻंदो आहे। छा था चवणु चाहियो? हा, अमा असांजो आहे त हिकिड़ो आहे तमामु बहितरीनु तव्हांजो सेठ जेको आहे सो सिंधी कल्चर सां जेको कला उहो ॾाढो फर्स्ट क्लास, उहो बि ॾाढो प्रोग्राम बि ॾाढो आहे। ऐं डॉक्टर अहमद साहब जेको ॻाल्हाए पियो, जेके ॻाल्हियूं करे पियो नशे जे बारे में या बीमारियुनि जे बारे में, इहे बि असांखे ॾाढो इन ते मूंखे माना इहो थियो त मां आउं बि कुझु ॿ टे लफ़्ज़ चई छॾियां। डॉक्टर साहब खे सलाम आहे मुंहिंजो। जी जी। डॉक्टर साहब जी जी साईं ॻाल्हायो प्लीज़। हा साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब तव्हां ॾाढो उजागर कयो नशे जे बारे में। असां माना शाहपुर चाकर जे माना हिकु नंढे ॻोठ जे शाहपुर चाकर जे बारे में असां ॻोठ मजरो तां ॻाल्हाईंदो आहियां, शाहपुर असांखे आहे किलोमीटर। साईं तव्हां नशे जे बारे में जेको ॻाल्हि मुकमल कई, ऐं चवां थो साईं हाणे त अॻे त 50% चवंदा, पोइ अची 90% चवंदा, हाणे 100% माण्हू नशो करे थो ऐं ॻाल्हाइण बि कोन था इहो नशो पतो जेको कंदा उन सां को दुआ सलाम करे, को दुआ सलाम बि कोन थो करे, एतिरो नशो वधी वियो आहे साईं। न असांजी इंतज़ाम में आहे न असांजे आहे। मां साईं तव्हांखे इहो हक़ीक़त ॿुधायां त असां पंहिंजे जीआईपी जो जेको दरिया मां एरीगेशन में हिकु दारो ॻोल्हे रहियो आहियां पाणी जे हिसाब सां, ऐं बैग तयारु करे 5 या 3 टपड़ हुन में रखी इहो वेठो आहियां त असांखे जिथे चवनि त असांखे दरिया जे 6 किला जे बचा जे लाइ किथे बि वेहणो पवंदो न, भले मूंखे साल वेहणो पजे, मां बैग करे पंहिंजो बिस्तरो तयारु करे
थैंक यू जी सर, महिरबानी। शामिल थियो सर जेको आहे न जेके असां ॻाल्हियूं कयूं था सभिनीनि खे समराइज़ कयो पे जी, जी। ऐं तव्हां बिल्कुलु सही चओ था जेके असांजा ॻोठ आहिनि जिथे नौजवाननि जो घणो अंग पिणु आहे नशे जी तरफ़ जेकॾहिं उहे काहिजी पिया आहिनि त यकीननि इहो पाण सभिनीनि जो हिकिड़ो मां सम्झां थी अहम मुद्दो हुअणु खपे हिन ते ॻाल्हाइणु खपे हिन मसइले खे घटाइणु खपे। सो डॉक्टर साहब मां ॿुधो पिया त हर टियों नौजवान जेको आहे सो नशे में मुब्तला आहे। ॾिसो जॾहिं समाज जे अंदरि तोड़फोड़ थींदी आहे न जी त पोइ फरारियत अख़्तियार थींदी आहे। बिल्कुलु। ऐं अॼु तव्हांखे इन पधर जे थ्रू इन अंगण जे थ्रू हिकिड़ी शइ ॿुधायल आहे त नशो इंसान खे चइनि तरीक़नि सां माण्हू न छिके थो। जी कॾहिं कॾहिं इस्तेमालु कनि था, तफ़रीही तौर ते इस्तेमालु कनि था, ठीकु आदत जे तौर ते इस्तेमालु कनि था ऐं बीमारी जे तौर ते इस्तेमालु कनि था। ठीकु ओकेनली रिक्रेशनल कनि था, एडक्ट थियनि था, अब्यूज़र थी था वञनि, माना पोइ उहे बीमार था थी वञनि। माना पहिरीं माण्हू कॾहिं कॾहिं इस्तेमालु करणु सिखंदो आहे, चवंदा कोन्हनि त ॿ फूका सिगरेट ॼाणंदासूं त छा थींदो। इहो छा थींदो जॾहिं बार बार थींदो त पोइ घणो कुझु थींदो। त उन जे करे असांखे जॾहिं चवंदा न बीट इन द बुश, माना जॾहिं का शइ जेका उभरे पई दुई दुखे पई उन महिल जेकॾहिं धूं हल्को हल्को हले पियो त उनखे दुई खे जेकॾहिं असां बंदि करे छॾींदासूं त पोइ असां उनखे विसाइण में असांखे वधीक महिनत न करणी पवंदी, वधीक ख़र्च न करिणो पवंदो। पर असां वटि थिए छा थो त हिकिड़ा सॉफ्ट ड्रग्स आहिनि, ॿिया हार्ड ड्रग्स आहिनि। हिकिड़ा जेके आहिनि सो नरम नशा आहिनि जिन जे अंदरि जेको आहिनि सो पुड़ियूं अची थी वञनि, सोपारियूं अची थी वञनि, तमाक अची थी वञे, तमाक जो वाइपो अची थो वञे। ॿिया जेके आहिनि सो वॾा नशा आहिनि जेके तव्हांखे नाला हिते वठी सघजनि था, नथा वठी सघजनि, त उहे हिकिड़ा वॾा नशा आहिनि जेके रोज़मर्रा जे हिसाब सां इस्तेमालु थियनि पिया ऐं वॾो हानियूं रसाइनि पिया। अॼुकल्ह त मॉडर्न जा ॿिया वरी पोइ सिंथेटिक नशा माना लेबोरेटरीज़ में ठाहे करे पैदा कया विया आहिनि, मुख़्तलिफ़ नशे वारियूं इंजेक्शन हणूं पिया, त उहे उन्हनि जो वाइपो एतिरो वधी वियो आहे। हाणे उनजे पोयां जेके मुहरक आहिनि, हिकिड़ो त उन नशे कंदड़ जे अंदरि तजसुस जेको आहे, नयूं नयूं शयूं करण जो जेको तजसुस हूंदो आहे। हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहियां त जेके 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 डफर हूंदा आहिनि। जी डॉक्टर साहब हितां खां मां चाहींदसि तव्हां कंटिन्यू कयो, पर लाइव कॉलर आहिनि, मां चाहियां पई त असां ॿुधूं कुझु को सवाल को प्रॉब्लम जंहिं ते तव्हां हिते ॻाल्हाए सघो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, नाजानो ॻाल्हायां था मेरा भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदो? असां चवंदा त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, प्रोग्राम भला आहिनि, सफ़ा आहिनि, अहिड़े प्रोग्राम में नौजवाननि खे शऊर मिले थो ऐं ग़लति रस्ते खां बची वञनि था। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, हमेशह सुबुह जो प्रोग्राम भलो हूंदो आहे तव्हांजो, सफ़ा फस्ट क्लास हूंदो आहे। अहिड़ा प्रोग्राम असांखे गंदे संगत खां असांखे अवॉइड करणु बचाईंदा आहिनि। अहिड़ा प्रोग्राम शऊर थियणु खपेनि ताकी असां भलो प्रोग्राम करे सघूं। तव्हांजा कमेंट्स यकीनन असांजे लाइ वैल्यूएबल आहिनि, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी डॉक्टर साहब कुर्ब दोस्त जा ऐं जंहिं असांजे लफ़्ज़नि खे मान ॾिनो, बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां चयो त ॻाल्हाइण खां पोइ तव्हांजे अंदरि जज़्बो वधे थो, त तीअं साईं जे जेको सुठनि लफ़्ज़नि ऐं भेटा सां असांजे अंदरि बि इहा शइ उभरे पई, उत्साह हिकिड़ो उभरे पियो त अञा इन जे हवाले सां माण्हुनि जी आगाही सुठी कजे। त ॻाल्हि हली पई त नशो हमेशह ज़हीन माण्हू कंदो आहे। को बि जेको डफर माण्हू हूंदो आहे, जेको मुगो मटर हूंदो आहे, उहो पंहिंजे ख़ौफ़नि में ई मुब्तला हूंदो आहे, उहो नशो न कंदो आहे। हा, ऐं जेको चवंदा आहिनि त सियाणो कांव ॿ टंगो फासंदो आहे, त जेके सियाणा हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि तजसुस घणो हूंदो आहे, उन्हनि जे अंदरि नयूं नयूं शयूं करण जी जेका जुस्तजू हूंदी आहे उहा घणी हूंदी आहे, ॻोल्हा हूंदी आहे। पोइ जॾहिं उहे मुंहिंजी पहिरीं शुरूआति में ॻाल्हि कई त हाकारी ऐं नाकारी क़ुवतूं असांजे आस पास पयूं हूंदियूं आहिनि, आकारी ऐं नाकारी फ़र्द असांजे आस पास पिया हूंदा आहिनि, बीठा हूंदा आहिनि, उहे असां सां सलाहियल हूंदा आहिनि। पोइ असांजी मर्ज़ी हूंदी आहे असां चॉइस कहिड़ी था कयूं। पोइ उहो हिकिड़े दफ़ा कॾहिं कॾहिं वारो ऐं तफ़री बुनियादनि ते कयल शइ पोइ उहा आदत ऐं इलत थी वेंदी आहे, आदत इलत वरी बीमारी थी वेंदी आहे। ऐं नशो हिकिड़ी साइंस आहे ऐं नशे जी बीमारी में मुब्तला माण्हू बीमार आहिनि, मरीज़ आहिनि। ख़ुदा जे वास्ते उन्हनि खे आदी न चओ, पर उन्हनि खे चओ मरीज़ आहिनि। जीअं जीअं ॿियनि बीमारियुनि खे ट्रीट कयो था, इलाजु कयो था, ईअं उन्हनि खे बि कयो। जेकॾहिं उन्हनि जो इलाजु थींदो
ऐं 2005 खां वठी इन जे इलाज सां वागिल आहियां हैदराबाद में लाज़मी हज़ारे नौजवान। डॉक्टर साहब तव्हांजो ॾाढो सुठो एक्सपीरियंस आहे ऐं यकीनन तव्हांजो जंहिं एक्सपीरियंस जे बुनियाद ते तव्हां ॻाल्हायो था त इलाही शयुनि खे तव्हां एलेबोरेट पिणु कयो था। वधीक ॿुधणु चाहींदसि ऐं चाहींदसि त इहा आगाही तमामु असांजे नाज़रीन ताईं पहुचे। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो जेको पूरे पाम ऑयल ऐं बकरी जे खीर सां तयारु थियल आहे ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढो ब्रेक आहे, पोइ जल्दी सां कंटिन्यू कयूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको हाणे वधीक फॉर्मूला ऐं एडवांस फॉर्मूला सां गॾु अवां ताईं पहुचे थो, जंहिंमें विटामिन ए ऐं B3 बि मौजूदु आहे, जेको 12 कलाकनि ताईं अवांजी स्किन खे ताज़ो ऐं तवानो रखंदो। ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। असां वटि लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी मकबूल सिंधी पे ॻाल्हायां कासमाबाद हैदराबाद जी। अदा मकबूल, तव्हांखे मां भली कार चवां थी सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम कीअं पियो लॻे, छा चवणु चाहींदव? हा, तमामु बहितरीन प्रोग्राम। हमेशा सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। अॼु बहितरीन दोस्त असांजो प्यारो डॉक्टर सां गॾु समाज सुधारक माण्हू ऐं समाज जे बहितरीअ लाइ कमु कंदड़ डॉक्टर शाहनवाज़ साहब सां मौजूदु आहे। डॉक्टर साहब हक़ मौजूदु। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम जी डॉक्टर साहब ॿुधनि पिया? अल्लाह जे एहसाननि प्यारा साईं, ख़ुशि आहियो जोर मिठा? अलहमदुलिल्लाह सर, अलहमदुलिल्लाह फर्स्ट क्लास। अव्हांखे सुबुह मेहरान ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। ज़बरदस्त तव्हांजी मुफ़ीद ॻाल्हियूं ऐं मशवरा ॿुधूं पिया। ऐं लख कुर्ब तव्हांजा प्यारा। जी, तव्हां सवाल कयो, को क्वेश्चन आहे त? हा, सवाल इहा डॉक्टर साहब त हिन मौजूदा जेको ही दौर हले पियो, हिन में त माण्हू ॾाढो ज़हनी दबाव में शिकार आहिनि। कंहिं बि दोस्त सां मिलो, घर में मिलो, इहो छाजे करे फाइनेंशियल प्रॉब्लम आहे या ॿियूं शयूं सहूलियतुनि जो अंजाम जे करे, या तक़रीबन 90% माण्हू जो न ज़हनी दबाव जो शिकार आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढो सुठो सवाल आहे ऐं मां चाहींदसि त इन सवाल जो जवाबु डॉक्टर साहब ॾियनि। ज़हनी दबाव हर इंसान। मक़बूल सिंधी भाउ असांजो हिकिड़ो बहितरीनु रूह आहे, हिकिड़ो दोस्त आहे ऐं हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे, हिकिड़ो बहितरीनु सिंधी माण्हू आहे ऐं आउं खेसि भलीकारक चवां थो। ऐं इंतिहाई जेको आहे न सो हालतुनि ऐं वक़्त जे हिसाब सां सवाल कयो अथसि त जेको ज़हनी दबाव आहे, जंहिंखे स्ट्रेस चवंदा आहियूं, उनजे सबबनि जी ॻाल्हि कजे त उन ते हिकिड़ो पूरो फुल स्केल अप प्रोग्राम थी सघे थो। त आउं हिकिड़े नटशेल में ॿुधाईंदो हलां त ज़हनी दबाव जेको आहे सो इंसान जे वजूद सां टे शयूं सलाड़ियल आहिनि, जिस्म आहे ऐं नफ़्सियात आहे ऐं समाजियात आहे। हा, उनजा मुहरक उतां निकिरनि था, किथे नौकिरी वई, लाइफ इवेंट आहिनि, उनखां पोइ जिस्म जे अंदरि थींदड़ तब्दीलियूं आहिनि, कीमियाई मादनि जी रदोबदल आहे, घटि वधाई आहे, माना उन्हनि जे करे बि ज़हनी दबाव वधे थो। ऐं समाजी हालतुनि जे करे ऐं समाजी अणाट जे करे समाज जे अंदरि जेका हैव एंड हैव नॉट जी जंग आहे ऐं जेका इंसान जे अंदरि जेको पंहिंजी नफ़्सियाती रवैयनि जे हवाले सां जेका तकड़ आहे, जेका बेचैनी आहे ऐं जेका हिकिड़ी अजीब वार्ता आहे उनजे वजूद सां, उन जे अंदरि जॾहिं इंसानु सोचे थो, पंहिंजो पाण खे विलोड़े थो, त उन महिल पोइ मुख़्तलिफ़ तशवीशनि मां गुज़रे थो ऐं हैव एंड हैव नॉट जो जेको जहिड़ो आहे ऐं उहो वॾो जहिड़ो आहे, उहो हिकिड़ो समाजी किर्त खां वठी समाजी बराबरी ऐं अणबराबरी ऐं समाज जे अंदरि जेके नंढा नंढा वाक़िया थियनि था, छो त इंसानु जॾहिं कंहिं शइ जी ऐनी शाहिद थो थिए, कंहिं वाक़िए जो, कंहिं वारदात जो, कंहिं मामले जो, तॾहिं बि उनजे अंदरि ज़हनी दबाव वधे थो। पोइ हिकिड़ी गैर यकीनी पैदा थी थिए, पोइ मुस्तक़बिल जो ख़ौफ़ थो पैदा थिए त हाणे अलाही छा थींदो, कीअं थींदो, कहिड़े नमूने थींदो, थींदो बि सही, कोन बि थींदो, ऐं पोइ हुनजी निंड फिटे थी, पोइ हुनजे अंदरि जेको आहे न सो गैर यकीनी अचे थी, बेचैनी थी अचे, उणतुण थी अचे, ॻणती थी अचे ऐं सोच वीचार थो अचे। पोइ उनजो जेको आहे न सो इन्हनि सभिनि शयुनि जो वरी डायरेक्ट असरु हुनजे रोज़ानी जी मामूलात ज़िंदगी ते थो थिए ऐं जेको रोज़मर्रा जा कार ऐं किरतूं आहिनि उन्हनि जे मथां थो थिए, ख़ौफ़नि जे वर चढ़ी थो वञे, गैर यकीननि जे वर चढ़ी थो वञे ऐं निंड फिटी थी वञे। ऐं उनखे असां हिकिड़ो चवंदा आहियूं त कीड माण्हू हूंदो आहे त हाणे कुझु थियण वारो आहे, उनजे लाइ उहो रेडी हूंदो आहे,
माना हर वक़्तु ईअं सम्झो माना चाबी भरियल रांदीको जेको हूंदो आहे न जीअं हथु कढोसि त बसि हलणु शुरू करे छॾींदो आहे। त इन जे अंदरि हिकिड़ी बेचैनी उणतुण ऐं जेका आहे न सो इरिटेबिलिटी जेका आहे न सो चिड़चिड़पन ॾिसो न तव्हां कंहिं बि माण्हू सां ॻाल्हाईंदो त हुनजे अंदरि तकड़ ॾाढी हूंदी, जॾहिं त धीरज सां ऐं सुठे वर्ताव सां नरम लफ़्ज़नि सां कयल ॻाल्हियूं वधीक असरु कंदियूं आहिनि, जॾहिं त तकड़ सां चिड़ सां कयल ॻाल्हियूं जेके आहिनि सो माण्हू खे वेतर वधीक उलझाईंदियूं आहिनि, मुंझाईंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो परेशान कंदियूं आहिनि। त इन्हनि समूरनि परेशानियुनि ज़हनी दॿाउनि जो आसान तरीक़ो आहे त हू चवनि तूं मचो वातावर आहे अगगराई जो करे खता सुख खाए। त असां लतीफ़ सरकार हुजे, सचल हुजे, सामी हुजे, उन्हनि जा जेके सुलूक आहिनि, उन्हनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि, असांजो सूफ़ी मिज़ाज आहे, सिंध धरती ते जेके अजरक उन जूं फुलड़ियूं आहिनि, उन्हनि जा अनेक रंग आहिनि ऐं धरती जे मथां जेके गुल ॿूटा सावकूं चहच पखी पखण ऐं इहे काफ़ी जेके लका आहिनि, इहे समूरा असांजी रूह खे सुकून ॾियण ऐं लुभाइण वारियूं शयूं आहिनि। त असांखे पंहिंजे वजूदनि जे अंदरि बि एतिरो घण पासाऊं थी करे हलणो पवंदो ऐं हू चवनि तूं मचो वातावर आहे। बात का जहां बहुत हसी है, अगर कोई बिश्त है तो यही ज़मीं है, यही ज़मीं। सो जेकॾहिं हिन ई धरती खे हिन ई जीवन खे ख़ूबसूरत बणाइणो आहे त पोइ पंहिंजे रवैयनि खे सम्झणो पवंदो। मूंखे लॻंदो पंहिंजे पाण खे सम्झणु हिकिड़ी वॾी जंग हूंदी आहे। ॾिसो, हिकिड़ी पंहिंजो पाण खे सम्झणु, ॿी वरी पंहिंजो एहतिसाब करणु। सही। असां छा था करियूं, असां ॿियनि जो एहतिसाब करण जे लाइ त 24 कलाक तयारु हूंदा आहियूं, पर राति जो जॾहिं असां सुम्हणु वञूं था, जेकॾहिं असां पंहिंजे ॾींहं जे रोज़ानी जो एहतिसाब करियूं, बिल्कुलु। ऐं अॼुकल्ह तव्हांखे ख़बर अथव त जेके उत्साहींदड़ स्पीकर आहिनि या जेके मोटिवेशनल स्पीकर आहिनि या जेके माण्हुनि जी ज़िंदगियूं बदिलाइनि था, मंटोर्स आहिनि जेके उत्साह ॾियनि था, उहे हिकिड़ो लफ़्ज़ चवनि पिया अॼुकल्ह। जॾहिं उहो उन लफ़्ज़ खे मूं रिसर्च कई त लम्हे मौजूद में जियो। वो फहमीदा रियाज़ चयो है ना, त ये वक्त नहीं फिर आएगा, तुम अपनी करनी कर गुजरो, जो होगा देखा जाएगा। त आऊं उनखे अञा थोरो मॉडिफाई थो करियां त जेकॾहिं लम्हे मौजूद खे तव्हां ख़ूबसूरत ठाहे छॾियो, मूंखे तव्हां वटि 2 कलाक मिलियो, हिकिड़ियूं घड़ियूं मिलियूं, पंहिंजी सॼी दुनिया जे ॻोल्हे ते मौजूदु सिंधी ॻाल्हि आहे, समूरनि सिंधी ॻाल्हाइण सां जॾहिं मुखातिब आहियां त छो न हिनखे ख़ूबसूरत करियां। इन्हनि 2 कलाकनि खे आउं लाभाइतो करियां त जीअं माण्हुनि खे हिन मां फ़ाइदो मिले। त लम्हे मौजूद खे जॾहिं तव्हां ख़ूबसूरत कंदो न त तव्हांजो माज़ी ख़ूबसूरत थी वेंदो, ऐं जॾहिं तव्हांजो माज़ी ख़ूबसूरत थींदो त तव्हांखे सोच वीचार परेशानी कोन थींदी, तव्हांजे अंदरि पछताव कोन थींदो। जेको माज़ी जे हिसाब सां पछताव थिए थो, हीअं करियां हा त हीअं न थी आहे, हीअं करियां त हीअं न थी आहे, उनखां तव्हां बची पवंदो। ऐं पोइ जॾहिं तव्हांजो हाल सुठो हूंदो त मुस्तक़बिल ऑटोमेटिकली सुठो थी वेंदो, छो त उहा तरतीब जुड़ी वेंदी। अॼु जा कम अॼु, सुभाणे जा कम सुभाणे कंदो, जॾहिं उहो अॼु थींदो। अॼु मूंखे जेकॾहिं प्रोग्राम ते अचिणो आहे न त आउं पंहिंजे प्रोग्राम जे स्केड्यूल, असांजे समाज में हिकिड़ी अणाहठ आहे त असां पंहिंजो डायरियूं कोन था लिखूं, असां पंहिंजा स्केड्यूल्स कोन था ठाहियूं, तरतीब फ़रस्तो कोन था ठाहियूं। असां जेकॾहिं सुठा किताब पढ़ूं, सुठे मेंटोर्स सां गॾु वियूं, ठीकु आहे, ऐं सुठा उस्ताद ॻोल्हियूं ऐं सुठा रहनुमा ॻोल्हियूं, जेके असांजी किरदार साज़ी कनि, जेके असांजी फ़िक्री आबियारी कनि, जेके असांजे अंदरि हिकिड़ा नवां उत्साह विझनि, जेके असांजे अंदरि बराबरी विझनि, जेके असांजे अंदरि तारीख़ जी ॼाण विझनि, जेके असांजे अंदरि ॾिसो ॾियारा अचे पियो, असांजो सकाफ़ती ॾियारो अचे पियो, उन ॾींहुं सॼी सिंध जेको आहे न सो ख़ूबसूरत जेको आहे न सो गुलशन जुड़ी ठही वेंदी। अजरकूं हूंदियूं, टोपियूं हूंदियूं, अजरकनि जे मथां जेके आहिनि सो रंग बिरंगी जेके आहिनि सो निशान हूंदा, टोपियुनि ते जेको आहिनि सो कावनि जा चिल्का हूंदा, जॾहिं धरती ते उहे हलंदा रक़्स कंदा, सॼा सिंधी जॾहिं रक़्स कंदा, झूमंदा झूलंदा, जमाला थींदा ऐं जेको आहे न सो तराना थींदा ऐं ॻाल्हियूं थींदियूं, कचारियूं थींदियूं ऐं सकाफ़त ते जेको आहे न सो ॻाल्हायो वेंदो, ऐं वरी 365 ॾींहंनि जे लाइ को न को अहद कयो वेंदो, त उनखे लाभाइतो करियूं। ऐं उन ॾिसो, असांखे त धरती जो ॾींहुं त 365 ॾींहं मल्हाइणु खपे न, धरती त असांजी अमड़ आहे, धरती त असांजी सभु कुझु आहे, धरती त माउ आहे, ऐं माउ जो को हिकिड़ो ॾियारो थोरी हूंदो आहे, उहो त सॼी
ज़िंदगी जो ॾियारो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ही ॾिसो न, तव्हां अजरक में केॾा ख़ूबसूरत पिया लॻो। तव्हां दुनिया जी कंहिं बि कुंड में हलिया वञो, केतिरी बि सुठी फ़राक पायो, केॾी बि सुठी पोशाक पायो, पर जॾहिं फुलड़ियुनि वारी अजरक पंहिंजे रंगनि ऐं आब ऐं ताब सां तव्हांजे तन ते हूंदी आहे, उन महिल तव्हांखे जेको मज़ो ईंदो ऐं ॿिए ॾिसंदड़ खे जेको मज़ो ईंदो। सेट ते अजरक आउं जॾहिं आयुसि त मूं जॾहिं पहिरीं जेका निगाह पई, उहा जॾहिं सेट जे मथां अजरक ॾिठमि त हिकिड़ो उत्साह जाॻियो त असांखे जेतिरा मुख़्तलिफ़ रंग जोड़े अजरक खे ख़ूबसूरत कयो आहे न, ईअं असांजे पंहिंजे किरदार जे अंदरि हक़ारियत जा रंग जोड़े पंहिंजी शख़्सियत खे बि ईअं ख़ूबसूरत कबो। पोइ जॾहिं असां इन्हनि ख़ूबसूरत खे, जॾहिं तव्हां ख़ूबसूरत थियो, आउं ख़ूबसूरत थियो, सभु माण्हू ख़ूबसूरत थिया, पोइ हक़ारियत ईंदी। हक़ारियत ईंदी त समाज तरक़ी कंदो। ऐं तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो न त बहितर रवैया जेके हूंदा आहिनि उहे ई सॼी ज़िंदगी माण्हू जी तरक़ी जी ज़मानत ॾियनि था। ज़हनी सिहत जेतिरी सुठी हूंदी, बहितर रवैया जेतिरा सुठा हूंदा, ओतिरी जिस्मानी सिहत सुठी हूंदी, फ़ैसिला सुठा थींदा। फ़ैसिला जेके आहिनि न, असांजे वजूद जे अंदरि जेको अहम जुज़ आहे उहो आहे असांजे फ़ैसिलनि जो। पोइ उन्हनि ते अमल करणु, टाइम ते सही फ़ैसिलो, वक़्त सां गॾु, ऐं जेको आहे न सो वक़्त ते जेका लॻंदी आहे मेहंदी, उनजा रंग पंहिंजा हूंदा आहिनि, बेवक़्ती मेहंदी जा रंग पंहिंजा हूंदा आहिनि। त ही जेके ख़ूबसूरतियूं आहिनि उहे रूह जूं ख़ूबसूरतियूं आहिनि। चेहरनि ते तव्हां केतिरियूं बि जेको आहे न सो कुझु शयूं आणियो, उहे आर्टिफिशियल आणियो या जेको आहे न सो, पर जेसिताईं रूह मां तव्हां मुस्कुराईंदो न, तव्हांजो रूह रंज हूंदो, तव्हां भले ई जेको आहे न अली छा दुनिया जा जेके आहिनि सो हीरा जवाहर तव्हांजे हथ में हुजनि, पर जेकॾहिं रूह रंज हूंदो त वरी बि मोह लटकियल हूंदो। ऐं जेकॾहिं तव्हां अंदरि मां शादमानो आहे, ख़ुशी आहे, तव्हांजा न्यूरोकेमिकल सुठा आहिनि, तव्हांजा रवैया सुठा आहिनि, तव्हांजी नफ़्सियात सुठी आहे, तव्हांजा जेको आहे न सो किरत ऐं कारोबार सुठा आहिनि, ऐं पोइ तव्हांजे चेहरनि ते जेको महक हूंदी, ख़ुशी हूंदी, ऐं उन तव्हांजे वजूद जी पंहिंजी हिकिड़ी महक हूंदी, उहा असांखे जेको आहे न सो निशाबर करे बीहारे थी। बिल्कुलु। ऐं मां ईअं चवां त तव्हां मोटिवेशनल स्पीकर आहियो त इहो चवणु बि बिल्कुलु दुरुस्त रहंदो। मां ॾिसंदी आहियां अवां जूं एक्टिविटीज़ यूनिवर्सिटीज़ में वञणु नौजवाननि सां। यू डिज़र्व मच मोर। नौजवाननि सां जेको तव्हांजो इंटरेक्शन रहे थो, यूनिवर्सिटी जे उन्हनि शागिर्दनि सां जेको तव्हांजो इंटरेक्शन रहे थो, कॉलेज जा जेके स्टूडेंट तव्हांखे ॿुधनि था, त यकीनन उन्हनि खे उहे सुठियूं वाइब्स मिलनि थियूं ऐं कुझु सुठे करण जी जुस्तजू का सघ उन्हनि खे अवां मां मिले थी। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेका ॻाल्हि कई पे उनखे मां अॻियां ईअं वधाईंदसि त हिकिड़ा मसनूई गुल हूंदा आहिनि ऐं असांजे अॻियां मौजूदु आहिनि, ऐं हिकिड़ा उहे गुल हूंदा आहिनि जेके ताज़ा पटे खणी ईंदा आहियो, त उन्हनि ॿिन्हिनि जो जेको डिफरेंस आहे उहो ॾाढो वाज़े हूंदो आहे। त इंसानु हक़ीक़त में पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं आर्टिफिशियल शयुनि खे खणी अचे थो, लग्ज़रीज़ में तव्हां भले हुजो, पर जेसीं ताईं हक़ीक़तनि तव्हां अंदरां अव्हां जी उहा मौसम ख़ूबसूरत न हूंदी त पोइ अव्हां हक़ीक़त में ख़ूबसूरत न आहियो, ऐं उन ज़िंदगी जे लम्हनि खे बि तव्हां पोइ ख़ूबसूरत नथा गुज़ारे सघो, ऐं अॻियां ताईं त उहो पोइ स्प्रेड कीअं थींदो। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, तव्हांखे सुबुह मेहरान प्रोग्राम में भली कार चवां थी। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां पिया ॻाल्हायो? बलोचिस्तान। जी, बलोचिस्तान में पिया ॻाल्हायो। बलोचिस्तान जी मौसम कीअं आहे? मौसम बिल्कुलु असां वटि जेको आहे स्मॉग बि आहे थोरी घणी। अच्छा, ज़बरदस्त। थोरी घणी आहे, परे खां ॾिसिजो पियो। अच्छा जी, प्रोग्राम कीअं पियो लॻे, छा चवणु चाहींदव? तमामु बहितरीन प्रोग्राम। असां डेली अव्हांजो ॿुधंदा आहियूं, अव्हांजा पुराणा लिस्टर आहियूं। जी, पंहिंजो महिरबानी। प्रोग्राम खे ॿुधो पिया, तव्हां ॾिसो पिया, ऐं कुझु सवाल आहे को जेकॾहिं तव्हां चाहींदमि तव्हां उहो सवाल करियो। बसि तव्हां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो, तव्हां बहितरीन सवाल को बि कोन्हे। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। असां वधंदासीं यस न्यूज़ ब्रेक जे तरफ़ अॻियां वधणो आहे। हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन, स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो जेको पूरे पाम ऑयल ऐं बकरी जे खीर सां तयारु थियल आहे, ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे। गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। सो न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था और जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर ताउन मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण ठाहिण वारनि जो। ऐं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण पाकिस्तान जो बहितरीनु फॉर्मूला सां तयारु थियल साबुण आहे। गॾोगॾु सहकार हिन प्रोग्राम सां मौजूदु आहे
गाला बिस्किट जो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अॼु जेको सेट आहे उहो थोरो चेंज आहे ऐं सेट जा जेके कलर्स आहिनि, जेके रंग आहिनि, जेका ख़ूबसूरती आहे उहा ॾाढी वणंदड़ आहे, लुभाईंदड़ आहे। हर ॾींहं ते तव्हांखे जेको आहे सो असांजो सेट थोरो डिफरेंट नज़र ईंदो, जेको अव्हांखे पिणु ख़ूबसूरत लॻंदो। ऐं जॾहिं सिंध जी ॻाल्हि हूंदी आहे, सिंध जी ख़ूबसूरती जी ॻाल्हि हूंदी आहे, सिंधू दरिया जी ॻाल्हि अचे थी, असांजी मईशत जी ॻाल्हि अचे थी, त उन सभिनीनि शयुनि खे पाण ऑन करियूं था। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मां अव्हां खां पुछणु चाहींदसि, डॉक्टर शाहनवाज़ दल साहिबु एक्सप्लेन जेकॾहिं कनि सिंध जी ख़ूबसूरती खे त कीअं कंदव? सिंध जी ख़ूबसूरती ॾिसणी आहे त पोइ जेको आहे न सो दरिया जी मौजूं ॾिसो, जी, मोहन जे दड़े जूं तारीख़ ऐं उनजूं बाज़ारूं ॾिसो, उनजी तरतीब ॾिसो, बिल्कुलु कींझर ॾिसो, कारूंझर ॾिसो, उते मिलंदड़ ऐं वण ॿूटा ॾिसो, उते ईंदड़ पखी ॾिसो, उते मच्छियूं ॾिसो, ऐं असांजी जेको आहे न सो धरती ते जेके आहिनि सो ख़ूबसूरती खे वधाइण वारा जबल ॾिसो, बिल्कुलु अजरक ॾिसो, टोपी ॾिसो, खुंबो ॾिसो, पोशाकूं ॾिसो, साज़ सुरंदा ॾिसो, वाह वाह जी, दरगाहूं ॾिसो, सूफ़ी थाक ॾिसो, वहंदड़ पाणी ॾिसो, बिल्कुलु ऐं जेको आहे न सो तारीख़ जो सच ॾिसो त हिकिड़ी उहा क़ौम जेका सदियूं पहिरीं बि मज़ामत न कंदी हुई, जंहिं वटि हथियार न मिलियो, जेके अमन जा पांधेड़ा, बिल्कुलु जेके पुरअमन, जेके तारीख़ जे अंदरि सदाईं पंहिंजो हाकारी रोल ॾियनि, जेके क़ौमुनि खे खाराईंदड़, जेके क़ौमुनि खे अनाज उपाय ॾींदड़, जेके कपिड़ो अॾे ॾींदड़, जेके कपाह जिन तारीख़ में कपाह जो वजूदु हुजे, जेके कपिड़ो ठाहे ॾियण वारा माण्हू, जिन वटि अॾाणा हुजनि, सही, जिते जेको आहे न सो खुंबा ठहनि, जिते जेको आहे न सो जीअं कंदो त जेको आहे न सो शाइरी ज़िंदगी खे ख़ूबसूरत गुज़ारण जो ज़िंदगी हर खे जोहर ख़ूबसूरत जिन वटि जोर हुजे। ॾिसनि, जिते महिल हुजनि, जिते मलाखड़ा हुजनि, जिते मल हुजे, जिते कसरतूं हुजनि, जेके अमन जा पांधेड़ा हुजनि, इहे अमन जा पांधेड़ा आहिनि न, बिल्कुलु जेके पंहिंजे जोश खे ऐं जेके पंहिंजे अंदरि जेको हिकिड़ो ज़िद ऐं चिड़ हूंदी आहे न, उनखे हकारी तौर ते मल पहलवान जो रूप ॾेई मैदाननि में मल विढ़ी पंहिंजो जेको आहे न ज़िद ऐं चिड़ खे उते ज़ोर आज़माई करे, इहा ॻाल्हि न के जेको आहे न सो न के जेको आहे सो कंहिंसां झेड़ा कनि, न के कंहिंसां जंगियूं कनि, ऐं जेके हिकिड़ा पुरमन माण्हू जेके पंहिंजी किरत सां कम रखण वारी क़ौम, ऐं उन्हनि जे चपनि ते जेके मुस्कुराहटूं आहिनि, ऐं जेको जॾहिं का नार गरबी जो चोलो पाए थी, जॾहिं को सिंधी टिकनि वारी टोपी पाए थो, जॾहिं फुलड़नि वारी अजरक पाए थो, त पोइ धरती रक़्स करे थी। यकीनन तारा बि असां सां गॾु हूंदा आहिनि, चंड बि असां सां गॾु हूंदा आहिनि, सिज बि असां सां गॾु हूंदो आहे, आसमान बि असां सां गॾु आहे। इहा ॻाल्हि मां सम्झां थी एतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां डॉक्टर शाहनवाज़ दल ई करे सघे थो। जॾहिं तव्हां उहा मल जी ॻाल्हि कई ऐं जॾहिं तव्हां उन्हनि रवैयनि जी ॻाल्हि कई, सो ॾाढो सुठो लॻो ॿुधंदे। इन ते तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, जी जी, जेकॾहिं टाइम आहे त असां वटि नफ़्सियात में चयो वेंदो आहे त जेके एग्रेसिव पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि न, उन्हनि जूं किरतूं बि अहिड़ियूं हुजणु खपनि। आमतौर ते चयो वेंदो त जेके कासाई आहिनि, उहे पंहिंजे वजूद जे अंदरि हिकिड़ो वॾो ज़िद ऐं चिड़ रखण वारा माण्हू हूंदा आहिनि। पोइ अलाह ताला उन्हनि खे कासाई वारो किरत ॾेई छॾींदो आहे त उते वॾ टुक उते कनि, समाज खे को हानियूं न रसाइनि। या फास्ट बॉलर जेके हूंदा आहिनि, फास्ट बॉलर पैदाइशी हूंदा आहिनि न, एग्रेशन उन्हनि जे अंदरि हूंदो आहे, उहे वरी फास्ट बॉलर था थी वञनि। त ईअं आउं वरी मूं अॼु उनखे कोरिलेट कयो आहे त जेको एग्रेशन आहे उनखे मूं कोरिलेट कयो आहे त जेके वजूदी तौर ते जिन जे अंदरि हिकिड़ो जेको आहे न सो अरड़ो माण्हू हूंदो आहे, पोइ उहो मल पहलवान थी वेंदो आहे, पोइ उते ज़ोर ॾींदो आहे। वरी जॾहिं उन जेके पधर मां उन अखाड़े मां ॿाहिरि निकिरंदा आहिनि, वरी ॿाहिरि हूंदा आहिनि होटलनि ते चांहियूं पीअंदा पिया आहिनि, कचारियूं कंदा पिया आहिनि, खीर पीअंदा पिया आहिनि, लसियूं पीअंदा पिया आहिनि, पर उहो उन कावड़ खे डाइवर्ट कबो आहे। ॾिसो, नाकारी फोर्सिस खे जेकॾहिं तव्हां हकारी तरीक़े सां जेका बंदि ॿधणु शुरू कंदो न, त पोइ सवाइ सॼो ख़ूबसूरत थी वेंदो। बिल्कुलु। त इहो मूंखे अॼु हली छो ख़्यालु आयो त किताबनि में जेकॾहिं लिखियलु आहे त एग्रेसिव माण्हू खे फास्ट बॉलर थियणु खपे, बुचर थियणु खपे, त आउं छो न चवां त मुंहिंजो जेको मल पहलवान आहे, जेको सिंध जी ख़ूबसूरती आहे, जेको सिंध जी सकाफ़त आहे, उहो बि त उन एग्रेशन खे ख़तमु करण जे लाइ ॾाढो ख़ूबसूरत मिसाल तव्हां ॾिनो आहे, ॾाढो ख़ूबसूरत मिसाल आहे। मां सम्झां थी समाज जी जोड़ जक बि ईअं थियल आहे। ॾिसो, जेके कारोबारी माण्हू हूंदा आहिनि, जेके कारोबार कनि था, उनजे मिज़ाज जे अंदरि ॾाढी जेको आहे न सो जेका आहे न हुनजी माठीणाइप हूंदी आहे। उहे ॾाढा माठीणा हूंदा आहिनि, जी 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 करे उहे कारोबारी हज़रत जेके हूंदा आहिनि। हाणे त ॾिसो, कंहिं बि क़बीले, कंहिं बि कुड़ मां ऐं कंहिं बि ज़ात ऐं नसल
खां ॿाहिरि थी करे जेकॾहिं सोचे थो, जॾहिं कारोबार में अचे थो त उनजो रवैयो कारोबारी थो थिए, पुलिस में अचिजे थो त उनजो रवैयो पुलिस वारो थो थिए, वकालत में अचिजे थो त उनजो रवैयो डॉक्टर वटि अचे थो त उनजो रवैयो। तव्हां ॾिसो केॾनि नरम लफ़्ज़नि सां ॻाल्हायो था ऐं सॼी सिंध खे जाॻायो था ऐं GIP जी जंग खे हिकिड़े ख़ूबसूरतनि लफ़्ज़नि जी भेटा ॾेई ऐं हिकिड़ी अहिड़ी जहाद जे लाइ तयारु पिया कयो त बाबा पंहिंजी बका जे लाइ, पंहिंजे समाज जी अॾावत जे लाइ, पंहिंजे समाज खे नशनि खां पाक करण जे लाइ। ॾिसो केॾनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां तव्हां माण्हुनि जे अंदरि उत्साह विझो पिया। थैंक यू सर। जीअं डोल सां पाणी ॿिए शइ में विझिबो आहे न, ईअं तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि सां माण्हुनि जे अंदरि उत्साह विझो पिया त जेको आहे सो नशे जे ख़िलाफ़ु बजाद करणी आहे। सिंधु दरिया जे मथां जेकॾहिं कुझु थिए थो त उनजे ख़िलाफ़ु बजाद करणी आहे ऐं जेकॾहिं असांजे अंदरि रवैयनि जा मसइला थियनि था, नफ़्सियाती बीमारियूं थियनि थियूं त उन्हनि जे ख़िलाफ़ु बजाद करणी आहे, इल्म जे लाइ बजाद करणी आहे, इल्म बि हासिलु करणो आहे, टेक्नोलॉजी बि हासिलु करणी आहे। ज़िंदगी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी कई त जॾहिं इर्तिका वारो दौर असां ॾिसूं था, इर्तिका जे हुन प्रोसेस खे ॾिसूं था, वरी अॼु आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे जॾहिं असां ॾिसूं था त इहा ई ज़िंदगी आहे, तब्दीली ज़िंदगी आहे, चेंज लाइफ आहे, हुनखे ई एक्सेप्ट करणो आहे। हुनखे जेकॾहिं पाण एक्सेप्ट नथा कयूं त पोइ असांजो जेको फ्यूचर आहे उहो उन तरह असां कोन था ॾिसी सघूं, दुनिया जंहिं दौड़ में दुनिया हली रही आहे। अच्छा, जेकॾहिं असां सिंध जी ख़ूबसूरती ते ई ॻाल्हायूं पिया ऐं इहा थीम बि आहे असांजी 1 डिसेंबर जी, मां भई जेके औरतूं हुनर कंदियूं आहिनि, सिंध जा हुनर ऐं सिंध जो इहो जेको आहे सो हिकिड़ो ख़ूबसूरत मां सम्झंदी आहियां सासो पिणु आहे। इन ते डॉक्टर शाहनवाज़ जा दल जा जेकॾहिं लफ़्ज़ तव्हां पेश कंदव त छा? ॾिसो जॾहिं असांजूं भेनरूं नूर निचोइनि थियूं, पंहिंजे हथ जो हुनर ठाहिनि थियूं, सुईअ सां सिंध खे कपिड़े जे मथां जेको आहे सो चिटीनि थियूं, उणनि थियूं, उन महिल शाहकार पैदा था थियनि। वाह जी वाह। ठीकु आहे, पोइ उहो ॾिसो न, उहो हर रूप में उनजो जेको हथ जो हुनर आहे न, अॼु बि उनजी जेका डिमांड पूरी दुनिया में वधीक आहे। बिल्कुलु ईअं आहे। ऐं उनजे अंदरि जेके हाणे ॾिसो हिकिड़ी क्रिएटिविटी आहे। अॼु त आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे, कमांड ॾियो तव्हांखे हज़ारे शयूं मिली थियूं, जेतिरियूं घुरो हुन खां। हा बिल्कुलु। पर जेकॾहिं नंगर पार्कर में का या कास्बे में या जेको आहे न सो मिठी में का नारी वेठी आहे ऐं उखोंबो ठाहे पई ऐं जेकॾहिं के अॾाणे ते को गालीचो ठहे पियो, अॼु बि असां वटि गालीचा अफ़गानिस्तान जा मशहूरु आहिनि, अफ़गानी कारपेट जंहिंखे चवंदा आहियूं, ऐं असांजा सिंधी जेको थर जो गालीचो आहे उहो बि ॾाढो मशहूरु आहे, ॾाढो ख़ूबसूरत बि थी, खेस मशहूरु आहिनि, बिल्कुलु, ऐं फेटा मशहूरु आहिनि, ऐं जेको गज गुरबी मशहूरु आहे, ॿिया जेके कपिड़े जा क़िस्म आहिनि उहे मशहूरु आहिनि। त उहे छो आहिनि? ऐं जेको भर्त भरे थी असांजी भेण ऐं उनजे अंदरि सिंध चिटे थी। सही। ॾिसो आउं हिकिड़ो लफ़्ज़ चवां थो त ही जेका ख़ूबसूरती आहे न, इहा धरती जी ख़ूबसूरती आहे। सही, बिल्कुलु ठीकु। इहा धरती जे अंदरां फुटी निकितल जेके हकारी शयूं आहिनि उन्हनि जी ख़ूबसूरती आहे। ॾिसो सेट आहे न असांजो, इन सेट ते बि जेकॾहिं तव्हां पीले गुल, सावक, चहच, रंग ऐं उनखां पोइ जेका बि शइ तव्हां रखो था, जेका बि शइ तव्हां ठाहियो था, उहो तव्हां धरती जो अक्स चाहियो था। ऐं जॾहिं तव्हांजो साह जो सॻो धरती सां जुड़े थो, पोइ उनजे अंदरां तव्हांखे जीअं ॾिसो हारी, हींअर कणिक जो मौसम हो न, त कणिक जॾहिं ज़मीन में उछली त ॿिज उछलियसि हिकिड़ो, कणकाओ ॿिज उछलियसि कणिक जो, उनजो रंग कणकाओ, उन मां सावक उभरी, उन मां हिकिड़ी ख़ूबसूरती उभरी, ॿिबर हुजे, सरें हुजे, पीला गुल सां चहच लॻा पिया आहिनि। ठीकु आहे, जेतिरी माक पवे थी, धुंध पवे थी, उनखां पोइ जॾहिं हिकिड़ो सिज उभरे थो त हिकिड़ो कैनवास ई चेंज थो थी वञे। त उहो जेको असांजो हथ जो हुनर आहे उनजी प्रमोशन थियणु खपे, न की असां जेको आहे न सो मशीनी शयूं कयूं। ऐं उन्हनि खे असां, मुंहिंजी अॼु तव्हांजे हिन पधर तां हिकिड़ी इल्तिजा आहे त पंहिंजूं शयूं इस्तेमालु करियो, ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, बिल्कुलु पंहिंजूं शयूं इस्तेमालु करियो जेके पंहिंजी धरती ते ठहनि थियूं। हिकिड़ो कमु ॿुधायां तव्हांखे, त तव्हां कॾहिं अक्सर रोडनि ते ॾिठो हूंदो त जेके ख़ुददार माण्हू आहिनि, कंहिंजे अॻियां हथु टंगण खां अलावा छा कंदा, कॾहिं कॾहिं पेनूं खणी वेठा हूंदा आहिनि, कॾहिं गुलदस्ता खणी वेठा हूंदा आहिनि, त उन्हनि खां वठो, का कुराड़ी हूंदी आहे, जेको आहे न सो थोरो सामान रखियो वेठी हूंदी आहे, त ज़रूरत आहे न आहे तव्हां वठो, जेकॾहिं तव्हां साहिब हैसियत आहियो, बिल्कुलु उन्हनि जी मदद इन रूप में करियो त उन्हनि जी ख़ुदारी बि न मरे। ऐं ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे त तव्हां कंहिंखे ॾियो था कुझु त मथां हथु करे न ॾियो, हिते रखी हीअं करे ॾियो त हू खणे,
ख़ूबसूरत त हुनजी जेका आहे न सो अञा जेका आहे न सो मजरूर न थिए। सही सही ॾिसो धरती ते हेॾो वॾो धरती जो कैनवास आहे, उन ते लखे माण्हू रहनि था, सभु अमीर कोन्हनि, सभु ग़रीब कोन्हनि, सभु लाचार कोन्हनि, सभु बीमार कोन्हनि। कुझु बीमार हूंदा, कुझु लाचार हूंदा, कुझु हीणा हूंदा, कुझु ॾुबरा हूंदा, कुझु सिहतमंद हूंदा, कुझु इक़्तिसादी तौर ते पोइते पियल हूंदा, कुझु इक़्तिसादी तौर ते वत भरिया हूंदा, पेट भरिया हूंदा, कुझु हद खां वधीक भरिया हूंदा। त असांखे पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणी आहे, सही असांखे पंहिंजनि माण्हुनि जी सपोर्ट करणी आहे। ॾियणो न आहे हुननि खे, ॾींदव त तव्हांखे हथी करे ॾियणो पवंदो, सपोर्ट कंदो, बीहणो आहे। तव्हां कंहिंखे पोयां छो था हलायो, तव्हां गॾु बीहारे हलायो। उहो तव्हांजी घरवारी हुजे, उहो तव्हांजो भाउ हुजे, उहो तव्हांजो पाड़े वारो हुजे, उहो तव्हांजो औलाद हुजे। जेकॾहिं ॾिसो हीउ जेको नओं समाज अची वियो आहे, दुनिया हथ में अची वई आहे। हिकिड़ो जेको मोबाइल आहे न, उन में दुनिया अची वई आहे। पोइ उन में तव्हां साइंस ॾिसो, फिक्शन ॾिसो, उन में तव्हां कार्टून ॾिसो, उन में तव्हां ग़लति शयूं ॾिसो, सही ॾिसो, उहो तव्हांजे मथां डिपेंड थो करे, तव्हांजी तरबियत जे मथां, तव्हांजे निपात जे मथां थो डिपेंड करे। सही ॻाल्हि आहे, त उनखे हकारी करियो, उनखे हकारी करियो। जंहिं सब्जेक्ट में तव्हां पढ़ो था उन जे हिसाब सां इल्मु तव्हां खां हासिलु करियो। तव्हां बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। हाणे जॾहिं AI जी पाण ॻाल्हि कयूं था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी, जेकॾहिं मां उन खां पुछां त वॉट विल बी द यूज़ेज ऑफ दिस मेडिसन, त मूंखे ॾाढो सुठे तरीक़े सां उहो ॿुधाए सघे थो। असां जेकॾहिं छुरी जी ॻाल्हि कयूं था, मिसाल ईअं ॾियणु मुंहिंजे ख़्याल सां बहितर रहंदो, त उहा छुरी कंहिंजे क़त्ल में बि इस्तेमालु थिए थी, पर डॉक्टर्स कंहिंजी ज़िंदगी बचाइण में बि उनखे इस्तेमालु कनि था। सो इंसान जो जेको पंहिंजो यूज़ेज आहे उहो जेकॾहिं बहितर आहे त यकीनन तव्हां सुठे खां सुठो कमु करे सघो था। पहिरीं ईअं हूंदो त लाइब्रेरीज़ में वञण जे लाइ जेको आहे सो नौजवाननि खे फैसिलिटीज़ उहे कोन हूंदियूं, ॾाढी ॾुखियायूं यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स खे दरपेश ईंदियूं हुयूं। तव्हां चयो त असांजी मोबाइल जेका आहे असांजे हथ में आहे, त असां वटि सभु कुझु हथ में आहे, असांजी लाइब्रेरी बि असां वटि आहे, असांजा उस्ताद आहिनि, असांजो इंस्टीट्यूट आहे, असां वटि हर शइ आसानी सां उन मोबाइल फ़ोन जे थ्रू असांखे मिले थी। पर यस अगेन तव्हां जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो था, पोइ तव्हांखे रिस्पॉन्स जेको आहे सो उन तरीक़े सां ई मिलंदो, तव्हांखे रिज़ल्ट उन तरीक़े सां ई मिलंदो। इन ॻाल्हि खे सम्झणु मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो ज़रूरी आहे। ऐं सुठो कमु बि थिए वियो, नौजवान सुठो कमु बि करे रहिया आहिनि, सुठी स्ट्रगल बि हले पई, इहा पिणु साराइण जोगी ॻाल्हि आहे। उनखां अलावा जॾहिं अगेन असां जेको आहे ज़हनी सघ जी ॻाल्हि कयूं था, जेको अॼु जो असांजो टॉपिक आहे, त मां थोरो हाउस होल्ड ते हलणु चाहींदमि। घर कीअं जुड़नि था, ख़ूबसूरत घर कीअं जुड़ी सघे थो। अवां चयो त जेकॾहिं हस्बैंड आहे, मुड़ुसु आहे, त हू ज़ाल खे गॾु बीहारे हुनखे ऑन करे हुनखे वठी हले। ईअं न त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं त तूं मुंहिंजे पोयां हुज, मां हुकुम ॾींदसि त तोखे हुनजी जेका आहे तामील करणी आहे। सो कुझु रवैया हूंदा आहिनि, कुझु शयूं हूंदियूं आहिनि जंहिंखे सम्झणु बेहदि लाज़मी हूंदो आहे, लाज़िम क़रार हूंदो आहे। अवां जी ज़ुबानी ॿुधणु चाहींदासीं हिकु ख़ूबसूरत घर कीअं बणिजी सघे थो। ॾिसो आउं इन्हनि सभिनि जे पोयां कुझु महरक तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदुसि। इंसान जो जॾहिं निपाज थिए थो, फर्द वाहिद जी ॻाल्हि था करियूं, ॿारु हुजे थो, पोइ बालकपण मां मथे थो वञे, पोइ छोकिरो थो थिए, नौजवान थो थिए, शादी थो करे, सभिनि मामले हिकिड़ो साइकिल आहे, हिकिड़ो जेको आहे न सो चकर आहे, माना हिकिड़ो जेको आहे न सो फीथो आहे, पोइ मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री पोइ ठहे थो। उनजी जेका अॾावत आहे, उनजे अंदरि जॾहिं उणायूं थियनि थियूं त उहे उनजो रिफ्लेक्शन, उनजो अक्स उनजे कार वहिंवार मां, उनजे वर्ताव मां, उनजी चाल चलत मां, ऐं उनजे जेको आहे न सो ॿियनि सां जेको उनजो जेको कारोबार आहे, उहो कारोबार मर्द औरत जे तौर ते हिकिड़ो रवैयनि जो कारोबार हुजे, या कंहिं कमोडिटी जो कारोबार हुजे, कंहिं जिन्स जो कारोबार हुजे, बाज़ार में हुजे, घर में हुजे, ऐं उनखे हिकिड़ो बिज़नेस थो चवां। हाणे हिनखे बिज़नेस सहल करण जे लाइ था चऊं त उनजी जेका तरबियत थी, उनमें जेका उणाहट थी, उन उणाहट खां पोइ या उनजे अंदरि जेका सुठी थी, सुठाई थी, उन सभिनि समूरियुनि शयुनि जी जेका झलक आहे, उहा उनजे रोज़मर्रा जे कमनि कारनि, उथणु वेहणु, ॻाल्हाइणु, सम्झणु, सुलझणु, ऐं जेको आहे न सो उनखे बयानु करण में मिली वञे थी। हिकिड़ो सुठे घर जी अॾावत जेका आहे न, उतां खां शुरू थी थिए। माउ ऐं पीउ जॾहिं ॿार जी तरबियत कनि था, पालना कनि था, निपाज कनि था, त उन महिल उन्हनि खे इहा शइ खपे त छो त उन्हनि खे मुस्तक़बिल ठाहिणो आहे। हिकिड़े कमरे जे घर में ज़ाल मुड़ुसु रहनि था, पोइ हुन में 4 ॿार था थियनि, पोइ वरी 4 कमरा था ठहनि, त उहो ख़ानदान 4 था थी वञनि। हाणे असांखे इतां खां शुरूआत करणी आहे। जेका सघ आहे असांजी वजूदी सघ आहे, उनखे हकारियत जे तरफ़ अचिणो आहे।
पोइ उहा असांजी मज़हबी तइलीम हुजे, उहा असांजी अख़लाक़ी तइलीम हुजे, उहा असांजी समाजी तइलीम हुजे, उहा असांजी इक़्तिसादी तइलीम हुजे, उहा असांजी जेका न रवैयनि जी तइलीम हुजे, उहे क़दरूं आहिनि जेके असांजा समाज जा क़दर आहिनि, जेके मॉरल्स आहिनि, नॉर्म्स आहिनि, वैल्यूज़ आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि सो अक्सर असांखे रोज़मर्रा जे हिसाब सां घरनि जी सूरत में, कारोबारी हंधनि जी सूरत में, पार्कनि जी सूरत में, ऑफिसनि जी सूरत में मिलनि था। हाणे अचूं था घर जी सघ, घर जा 2 फर्द आहिनि, ज़ाल मुड़ुस, पोइ वरी पहिरीं ज़ाल मुड़ुस थींदा आहिनि, पोइ वरी उहे माउ पीउ थी वेंदा आहिनि कंहिंजा, पोइ वरी कंहिंजा ससु सहुरा थी वेंदा आहिनि, माना किरदार बदलबा आहिनि। उहो जेका 7 स्टेजिस ऑफ लाइफ वारी ॻाल्हि आहे शेक्सपियर वारी, त जेको नंढो थियो वॾो थियो, ऐं कंहिं ज़माने में असां पढ़ंदा सलमान ग्रंडी वारो, हिकिड़े ॾींहुं हीअ कयुसि, ॿिए ॾींहुं हीअ कयुसि, टे ॾींहुं कयुसि, हफ़्ते में ॻाल्हि थिए, त उहो हिकिड़ो इहो जेको इल्मु आहे न, इहो इल्मु असांखे आगाही ॾिए थो ऐं असांखे सम्झाए थो त दुनिया जो चरखो हीअं थो हले। हाणे उन यूनिट खे असांखे सुठो करणो, जेको सवेर असां ॻाल्हि कयूं नाव में जीअण वारी, ऐं औरत खे मर्द सां गॾु हलणो आहे। हीउ दौरु उहो न आहे जो औरत खे डिग्रेड कजे, डिस्क्रिमिनेट कजे, या जेकॾहिं औरत ताक़तवर आहे त मर्द खे डिग्रेड करे, डिस्क्रिमिनेट करे, मतभेद करणु ऐं तफ़ावत करणु। ॿियो जेको आहे न सो जेका अंदर जी ॾाहपूं आहिनि उन्हनि जो बि इस्तेमालु करणो आहे, ऐं जेके अख़्तियार कयल माना एडॉप्टेड, जेके इल्म जी सूरत में, कंहिंजी ॾाहप जी सूरत में, उहे जेके ॾाहिपूं आहिनि कंहिं ॿिए खां वरितल, माना जेके पढ़ायो, सम्झायो, ॾिठो, ॿुधो, तइलीम वरिती, ऐं उतां जेके असांखे ॼाण मिली, असांखे इंफॉर्मेशन मिली, उनखे असां पंहिंजे हीअं सां हंडाए ऐं उनखे जेको आहे न रीयूज़ कयोसीं, समाज में रीयूज़ कयोसीं, उनखे इस्तेमालु करे घर जी सघ खे वधाइणो आहे। पहिरियों जेको स्टेप आहे, जॾहिं शादी थी हिकिड़ो कपल अचे थो ज़ाल मुड़ुस जे रूप में, त किरदारु चेंज थो थिए, पोइ उनखे उते हकारी रहणो आहे, उते पंहिंजे मुस्तक़बिल जी प्लैनिंग करणी आहे, त ॿार कीअं हुजनि, कारोबार कीअं हुजनि, घर जो जेको वायुमंडल आहे उहो कीअं हुजे, माहौल कीअं हुजे, माण्हुनि सां असांजा रवैया कीअं हुजनि, माण्हुनि सां असीं कीअं वर्ताव कयूं, उनखां पोइ जॾहिं ॿार थियनि त उन्हनि जी तरबियत कीअं करियूं, उनजी खाद खुराक, उनजी जेका आहे न सो नेपाज कीअं करियूं, उनखां पोइ जॾहिं का न्याणी वठी था अचूं नओं करे, त उन सां असांजो रवाज रस्म कीअं हुजे, उन सां वर्ताव कीअं हुजे। वरी असीं जॾहिं पंहिंजी धीअ कंहिंखे ॾियूं था त असांजी धीअ जो उन्हनि ते, छो त आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त जॾहिं असां पंहिंजी धीअ कंहिंखे ॾियूं था ऐं उते वञी का गड़बड़ थी थिए हुनजे घर में, त उहा माइटनि जी तरबियत जो अक्स हूंदो आहे। असां चवंदासीं त जेकॾहिं को उस्ताद पढ़ाए नथो त शागिर्द पढ़े नथो, ऐं पोइ उहो जॾहिं अचे थो फील्ड में त पोइ उते उहो जेको आहे न उनखे अप्लाई नथो थिए ऐं उहो कंहिं कम जो नथो रहे, त उहो उन मां उन उस्ताद जो अक्स थो अचे त मूंखे मुंहिंजो उस्ताद फलाणो आहे। जेकॾहिं ॼाऊं ॻाल्हायां पियो हिते, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, एतिरा ॾिसंदड़ मूंखे ॾिसनि पिया, त लाज़मी मुंहिंजे उस्तादनि जो मुंहिंजी जेका अहम किरदारु आहे, ऐं मुंहिंजा उस्ताद, मुंहिंजा माउ पीउ, उन्हनि जा जेके सुठा लफ़्ज़ ऐं उन्हनि जी तरबियत कयल शयूं ऐं उहे लम्हा। हाणे उनखां पोइ लम्हे मौजूद जी ॻाल्हि हलंदी त कारोबार, दुनिया जा झमेला, ॿियूं जेके बि समूरियूं शयूं आहिनि उहे अवसि असांजे मथां लाज़िम आहिनि, पर उन जे बावजूदु किरदार साज़ी करणी आहे, हकारी रहणो आहे, त पोइ घर जी, गृहस्थी जी ऐं कुटुंब जी, ॾिसो जॾहिं तव्हां फ़र्द वाहिद ते कमु कंदो पोइ समूरा फ़र्द वाहिद हिकिड़ो जुगटो ठही वेंदा। हिकिड़े फ़र्द वाहिद ते कमु कंदासूं, उनजी निखार कंदासूं, उनजी मॉडिफिकेशन कंदासूं, उनजी तरबियत सुठी कंदासूं, त पोइ जॾहिं हिकिड़े घर मां हिकिड़ो फ़र्द वाहिद सुठो निकिरंदो त लखनि घरनि मां लखे फ़र्द वाहिद सुठा निकिरंदा। पोइ गुलाब जे गुल जो कमु आहे ख़ुशबू ॾियणु, गुलाब जे गुल जो कमु आहे अखियुनि खे हिरखाइणु ऐं दिलि खे इत्मिनान ॾियणु। तॾहिं त चवंदा न गुलाब मां गुलकंद ठही वियो, गुलकंद रूह ऐं दिलि खे ग़िज़ा जे तौर ते इस्तेमालु थो थिए। ठीकु आहे, त उहो वरी जेकॾहिं ॾिसो ऐं उहो समूरियूं शयूं उन घर जी सघ मां थियूं निकिरनि। जेको तव्हां एॾो अॼु जो जेको टॉपिक आहे इहो घर जी सघ वारो, इहो इंतिहाई ज़रूरी आहे। जेका तव्हां नशनि वारी ॻाल्हि कई न उहा हुतां थी थिए, ज़ाल मुड़ुस विढ़ंदा रहंदा, ॿारनि जे मथां उग्रा असर थींदा, ज़ाल मुड़ुस चिड़ंदा रहंदा, माना बेतरतीबी का बि थी, किथे बि जेको आहे न सो का लूपोल थियो,
किथे बि का अहिड़ी शइ थी उहा असांखे किथे न किथे हर्ट कंदी। यकीनन। जॾहिं उहा असांखे हर्ट कंदी त ताहिरा तव्हां सोचे नथा सघो त बिगाड़ केॾा था पैदा थियनि। सही ॻाल्हि आहे। ऐं उहो हिकिड़ो माण्हू केतिरनि खे डिस्टर्ब करे थो, केतिरनि जी ज़िंदगी ते उहो हावी थी वञे थो। इन ॻाल्हि ते जेकॾहिं थोरो सोचिजे त इहो हिकिड़ो मां सम्झां थी गहरो टॉपिक आहे। इन ते जेकॾहिं ॻाल्हाइबो त यकीन असांखे अञा वधीक वक़्तु घुरिजे। पर ॾिसो न, तव्हां वटि जीअं अॼुकल्ह चवंदा आहिनि नशो जेको आहे न सो फ़र्द वाहिद जो मसइलो आहे। ऐं चवंदो आहे न नशो सदियुनि जो नुक़सानु आहे। हा, उन खां पोइ नशो मुल्क जो नुक़सानु आहे, धरती जे ॻोल्हे जो नुक़सानु आहे, मईशत जो नुक़सानु आहे। मईशत जो नुक़सानु आहे। हाणे ॾिसो छा थो थिए, हिकिड़ो फ़र्द जेकॾहिं हिते वेठा आहियूं हिकिड़े घर में, हिनखे सपोज़ था करे वठो हिकिड़ो घरु, हिन में हिकिड़ो माण्हू नशो करे थो त पहिरीं घर जो माहौल बिगाड़ींदो, सही। पोइ घर जे दरवाज़े खां जॾहिं ॿाहिरि चांठ क्रॉस करे निकिरंदो त उते जे पाड़े जो मुआशर ख़राबु कंदो, उन पाड़े मां निकिरंदो त पोइ उन मुआशरे जो ख़राबु कंदो, उन मुआशरे जो निकिरंदो चोरी कंदो, कूड़ ॻाल्हाईंदो ऐं जेको आहे न सो सिस्टम सॼे खे डावांडोल कंदो, मारधाड़ कंदो, चिड़ंदो विड़ंदो, आख़िर में जेको आहे न सो अस्पताल ताईं वञी पहुचंदो। अस्पताल में वरी जेको आहे न उते वञी घोड़ घमसान कंदो, जॾहिं तोड़ में ईंदो या नशे छॾण वारे अमल में ईंदो। ॾिसो हिकिड़ी माण्हू जे अंदरि जेका फ़ैसिले जी कुवत आहे न उहा घटिजे थी। सही था चओ, बिल्कुलु त सही। फ़र्द वाहिद जो मसइलो न आहे ऐं तरबियत बि फ़र्द वाहिद जी करणी आहे। हिन प्रोग्राम में जेके माइरूं ॾिसनि पियूं न उन्हनि खे अॼु हथ ॿधी अर्ज़ु कंदासूं त पंहिंजे ॿारनि जी तरबियत करियो। सही, उन्हनि खे जेके वक़्तु ॾियो। पीअर ॾिसनि पिया न उन्हनि खे उन्हनि खे चवंदा importance उन्हनि खे ॾियो, इंपॉर्टेंस उन्हनि ॾियो, खे वक़्तु वैल्यू ॾियो। ॾियो। छो त मां सम्झां थी त हिकु माउ जो इहो फर्ज़ आहे, पर माउ जी ड्यूटी ई आहे त हू औलाद खे पंहिंजो मुकमल वक़्तु ॾे। 3 सालनि जे अंदरि ताईं ॿार जेको आहे सो उहो सही तरीक़े सां हर शइ खे ऑब्ज़र्व करणु शुरू थो करे छॾे, सोचणु शुरू थो करे छॾे, शयुनि खे ॾिसे पियो, गेन करणु शुरू थो करे छॾे ऐं हुन में एक्सप्रेस करण जी क्वालिटी वधी थी वञे। हू एक्सप्रेस करणु चाहे थो। उते जेकॾहिं ॿार खे चए थो तूं चुप कर, तूं माठ कर, तूं न ॻाल्हाए, तोखे न आहे ॻाल्हाइणो, त उहे सभु शयूं हुनजे ज़हनी अवसर ते बि घणो असरु विझंदियूं। वधीक ॻाल्हायूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे नाज़रीन। हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जंहिंमें विटामिन ए बि मौजूदु आहे, विटामिन B3 बि मौजूदु आहे, जेको 12 कलाकनि ताईं अव्हांजी स्किन खे ताज़ो ई तवानो रखंदो। स्किन वाइट गॉट मिल्क साबुण ऐं गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे। गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढड़ो ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में, ऐं सुबुह मेहरान सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको पूरे पाम ऑयल सां ठहियलु आहे ऐं बकरी जे खीर सां तयारु थियलु आहे। ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं ऐं फ़ोन ते असां सां कोई कनेक्टेड आहे हिन वक़्तु। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई आहे, सो तव्हां ॿीहर ट्राए कयो, प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं तव्हां प्रोग्राम में कॉल कयो थोरो बैलेंस वधीक हुजणु खपे त आराम सां जेको आहे सो तव्हां पंहिंजी ॻाल्हि बि रखी सघो ऐं थोरो वेट बि करिणो पवंदो आहे जेसिताईं तव्हांजी कॉल असां ताईं पहुचे। सो वेल यस सर, असां गॾियल शऊर बाबति मां ॻाल्हाइणु चाहींदसि त गॾियल शऊर हक़ीक़तनि छा था सम्झो त छा आहे, कीअं उहो जुड़ी सघे थो? जंहिं ते पाण सुबुह पिया ॻाल्हायूं न मौजूदु शऊर, पोइ वरी गॾियल शऊर जी, ऐं इन ते तमामु घणो सॼी दुनिया में कमु पियो थिए। जी हा। ऐं मूंखे त ॾाढो मज़ो पियो अचे अॼु तव्हां तयारी सां आया आहियो। हा, अच्छा, वेल आई एम वेरी मच सरप्राइज्ड टुडे त तव्हां जेको आहे असांजे प्रोग्राम में मतिलबु मां तव्हांखे ॾिसी करे ख़ुशि थियसि। सो हिकिड़ी रवानगी सां प्रोग्राम हले पियो, मूंखे बि ॾाढो सुठो लॻे पियो, ट्रस्ट मी, आई एम ऑल्सो एंजॉयिंग। हा, मूंखे ख़बर छा अथव, मां पंहिंजी जॾहिं क्लिनिक ते वेंदो आहियां त उते हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहे त मूंखे पढ़ियल लिखियल माण्हू ॾाढा वणंदा आहिनि, त उहे सुवाल कनि मूंखां ऐं उहो मुंहिंजो कथ कनि। सही। ऐं पोइ जॾहिं तव्हां तयारी करे ईंदा आहियो न त उन ॾींहुं मुंहिंजो कथ हूंदो आहे जी, उहो मुंहिंजो अंदाज़ो कंदा आहियो त शऊर जेको आहे न सो हालत मौजूदु। शऊर इहो आहे सम्झ, शऊर इहो आहे जेको ॾाहप आहे न, ॾाहप त पई आहे, सही, उनखे इस्तेमालु कीअं कजे इहो शऊर आहे। हा बिल्कुलु। उनखे काराइतो कीअं कजे इहो शऊर आहे। पेन तव्हां वटि पई आहे, पेन सां लिखो था, कंहिंखे गारियूं बि लिखी सघो था ऐं कंहिंखे ॾाहप भरिया नुक़्ता बि लिखी सघो था। सही। इहो माना जेको इस्तेमालु आहे शयुनि जो, सम्झ जो, उनखे शऊर चइबो आहे। सही।
ऐं उहो हवास तव्हांजा मुकमल तौर ते कंट्रोल में हुजनि, ज़ाब्ते में हुजनि, तव्हांजे अंदरि जेके काइनातूं आहिनि, जेके आलम आहिनि, तव्हांजे दिमाग़ जे अंदरि जेके आलम आहिनि, पूरी काइनातूं आहिनि, उहे तव्हांजो हिकिड़ो असांजे वजूद जो जेको रत जो दबाव आहे ऐं रत जो रवानी आहे या केमिकल सिस्टम आहे, बैलेंस आहे, उनखे असां होम्योस्टेसिस चवंदा आहियूं। त शऊर जेको आहे न, सो सोचनि जो होम्योस्टेसिस आहे। बिल्कुलु। ऐं तव्हांजा न्यूरोकेमिकल तव्हांजे शऊर ते, तव्हांजे सम्झ ते, तव्हांजे फ़िक्र ते, तव्हांजे हिसनि ते, तव्हांजे हर हथु हिलाइण खां वठी हर शइ ते अमल कनि था। पोइ उन हथु हिलाइण ऐं इहे सभु कमांडूं दिमाग़ मां थियूं अचनि न, पर पोइ शऊर बि दिमाग़ मां थो अचे। त शऊर जेको आहे न, हालत मौजूद जे अंदरि तव्हां उन ॾाहप खे अहसन तरीक़े सां, हिकिड़े सुठे तरीक़े सां, हिकिड़ो बहितरीन तरीक़े सां ॿिए माण्हू जे लाभ लाइ इस्तेमालु करियो, पंहिंजे वजूद जे लाभ लाइ इस्तेमालु करियो, त उनखे शऊर चइबो आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं इहो गॾियल शऊर जो असां सवेर ॻाल्हायो पिए त इनफरादी फ़र्द जी तरबियत करणी आहे, हाणे अचूं पिया गॾियल शऊर जी तरबियत करणी आहे। गॾियल शऊर जी तरबियत दर्सगाहनि में थी थिए, कचारियुनि में थी थिए, महफ़िलनि में थी थिए, घरनि में थी थिए, दोस्तनि में थी थिए, उस्तादनि वटि थी थिए। त उन गॾियल शऊर जी जेका तरबियत आहे, उहा जेतिरी सुठी तरबियत थींदी गॾियल शऊर जी, ओतिरो गॾियल शऊर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त ॾाहपनि खे सुठे नमूने इस्तेमालु कंदो, अकाबरिन खे सुठे नमूने इस्तेमालु कंदो, साइंस खे सुठे नमूने इस्तेमालु कंदो, टेक्नोलॉजी खे सुठे नमूने इस्तेमालु कंदो। अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां हुनखे चवंदो त AI खे चवंदो त मूंखे फलाणी शइ जनरेट करे ॾियो, त उहो ओड़ी कंदो। ऐं तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो त राति मूं हिकिड़े वर्कशॉप ते पे कमु कयो, त उहो जेको कॉन्शियसनेस जेका हूंदी आहे, शऊर जेको हूंदो आहे, उनजी एपिजेनेटिक्स ते ऐं कुदरती हिकिड़ी जेको ॾिसो न केतिरी हिकु जड़ाई आहे तव्हांजे मुंहिंजे ख़्यालनि में। या त असां काफ़ी सारा प्रोग्राम कया आहिनि गॾु, इट्स माय गुडनेस ईअं मां चवां। ऐं असां मेरान यूनिवर्सिटी हुजे या ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, उते असां प्रोग्राम गॾु बि कया आहिनि ऐं मुस्तक़बिल में बि कंदासीं। ऐं यूथ ते कमु कंदासीं। त उहा जेका कॉन्शियसनेस आहे, उनजी जेका न सो रियल असेंस ते कमु थियणु खपे इदारनि जे अंदरि। जेको शऊर चयो ऐं गॾियल शऊर चयो, हीउ जेको असां वेठा आहियूं, हीउ जेको असां ॻाल्हायूं पिया, इहो हुन गॾियल शऊर जो सबूत आहे। ॿिनि माण्हुनि जो गॾियल शऊर, टियों डायरेक्टर साहिबु तव्हांजे बैक ऑफ माइंड में वेठो, उतां खां फीड पियो अचे, मूंखां फीड पियो अचे, तव्हां खां फीड पियो अचे। ऐं गॾियल शऊर में असांजा हिकिड़ा असां एक्टिव आहियूं ऐं असांजा पैसिव लिसनर्स जेके वेठा आहिनि, जेके असांखे टीवी स्क्रीन ते बि ॾिसनि पिया, जेके असांजी ॻाल्हियुनि मां लाभ वठनि पिया। माना असां दावा नथा करियूं, असांखे किरोड़े माण्हू पिया ॾिसनि, पर उन्हनि किरोड़नि मां जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू नशो छॾे वियो, हिकिड़ो घर जेको बची वियो टुटण खां, हिकिड़े घर जी सघ वधी वई, हिकिड़ो माण्हू काराइतो थी वियो, हिकिड़ो माण्हू जेको आहे न सो धरती सां कमिटमेंट पूरी करे वियो, हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर सां, फैमिली सां, बचनि सां, ॿारनि सां, ज़ाल सां, माउ सां, पीउ सां पंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा पूरी करे वियो, ऐं कंहिं समाज जे अंदरि को सुठाई थी वई। त आऊं त सम्झसि त जेको तव्हांजो, मुंहिंजो ऐं असांजे डायरेक्टर जो, इदारे जो जेको ही महिनत आहे, उहा सजाई थींदी। बिल्कुलु। ऐं इहा लाई आहे, लाई सजाई थियणु घुरिजे। हा बिल्कुलु, लाई सजाई थियणु घुरिजे न, सजाई थियणु घुरिजे। ऐं सर जॾहिं वेठा हूंदा आहिनि त पोइ इहा बि लाइन यादि ईंदी आहे त भी दिलि जो मामिलो आहे। पोइ जॾहिं दिलि जो मामिलो हूंदो आहे त पोइ हर शइ खे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ऑन करण जी कोशिशि कंदा आहियूं। तव्हां जॾहिं जेको आहे न, ही जेके आलम आहिनि तव्हांजे वजूद जे अंदरि, उहे तव्हांजी दिलि सां ॻंढियल आहिनि। ऐं जॾहिं तव्हां दिलि सां वई रूह जेके हूंदा आहिनि, रूह उहे ॾाढा, जॾहिं तव्हां ख़ूबसूरत उन्हनि सां वेंदो त ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदो। जेकॾहिं तव्हां जेको तव्हां चओ न, हमें जहिड़ी सोबत अहिड़ो असरु, पढ़ियल लिखियल माण्हू सां, ॾाहे माण्हू सां वेंदो त तव्हांजे अंदरि उहे वाइब्स ईंदियूं, उहे उभार ईंदा, उहे जेके आहिनि सो जोश ईंदा। ऐं पोइ तव्हांजा जेके इल्मु आहे, जेको तव्हां पढ़ियो आहे, परोड़ियो आहे, जेको समाज में तव्हां ॾिठो आहे, उहे समूरा जेके आहिनि सो निकिरणु शुरू थींदा। उहो चवंदा कोन त शाइरनि जे मथां इल्हाम थींदा आहिनि, अयां थींदा आहिनि शयूं। ऐं जॾहिं इल्मु हासिलु कंदो आहे न माण्हू, पोइ इल्म खे जॾहिं हज़म कंदो आहे न, पोइ शयूं अयां थींदियूं आहिनि। अयां माना उहे शइ जेका तव्हांखे अखियुनि सां नज़र अचे, जंहिंखे तव्हां बयानु करे सघो,
ऐं इहो अलाह जी देन हूंदी अथव। अलाह जी देन हूंदी आहे। ऐं जॾहिं मां दिलि जो मामिलो चयो त हिते वरी ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो दिलि जो मामिलो अव्हां जो आहे, ॿियो वरी अव्हां उन शइ खे जहिड़े तरीक़े सां ओवरकम कयो था न, पंहिंजे कम सां दिलि लॻाए कमु करणु, उन महिनत सां मुहबत करणु, त पोइ उहो दिलि वारो मामिलो बि पंहिंजो मां सम्झां थी त ॾिसो, तव्हां पंहिंजी समूरनि कुवतनि सां जॾहिं के कम में जुंबी वञो था, हा पोइ रिज़ल्ट तव्हां छॾे ॾियो पालणहार ते, बिल्कुलु जेको काइनात खे हलाए थो, जेको असां सभिनि जो मालिक आहे। सही। उनखे को अलाह चए थो, को भॻवानु चए थो, को छा थो चवे, को छो थो चवे, को कीअं थो चवे, को रहमान चवे थो। ट्रस्ट मी, मां कॾहिं कॾहिं ईअं सोचंदी आहियां त तव्हां हॉस्पिटल मां बि थी ईंदा आहियो, उनखां पोइ बि थोरी उन टाइम खां पोइ तव्हांखे मां एतिरो एनर्जेटिक ॾिसंदी आहियां त मां कॾहिं कॾहिं हैरान थी वेंदी आहियां त इहो कीअं पॉसिबल थी सघे थो, इहो कीअं मतिलबु मुमकिन कीअं आहे। पर पोइ मूंखे इन शइ ते थोरो मतिलबु क्लिक थींदो आहे त जॾहिं तव्हां पंहिंजे कम सां मुहबत करणु लॻंदा आहियो, तव्हां पंहिंजे उन पेशे सां सिंसियर हूंदा आहियो, ट्रू हार्ट सां तव्हां कमु कंदा आहियो, त पोइ शायदि इहे सभु शयूं आसानी में तब्दील थींदियूं आहिनि। ईअं आहे? हाणे उनजो मिसाल ॾियां? जी प्लीज़। ॿार जी जेका तरबियत आहे न, ॿार जी जेका तरबियत आहे उहा माउ कंदी आहे। यकीनन। ऐं ॿार जॾहिं माउ खां लखे सुवाल पुछंदो, अम्मा हीअ छा आहे, हीअ छा आहे, हीअ छा आहे, कॾहिं तव्हां माउ खे बेज़ार थींदे ॾिठो? कॾहिं बि न। कॾहिं न ॾिठो। मूंखे केरु चवंदो आहे त जेको आहे न दुनिया में सुठे में सुठो वर्कर केरु आहे, मूं वटि मरीज़ ईंदा आहिनि जेके ज़हनी मफ़लूज ॿार ईंदा आहिनि, ऐं जेके आर्टिज़म वारा ॿार ईंदा आहिनि, ADHD वारा या मुख़्तलिफ़ बीमारियुनि वारा ॿार ईंदा आहिनि, त उनखे चवंदो आहियां त जेको थेरापिस्ट खपे, त उहो मूंखे चवंदा साईं थेरापिस्ट किथां आणियूं? मूं चयो मुफ़्त जो थेरापिस्ट घर में वेठो आहे। सही। त दुनिया में जेको मुफ़्त जो थेरापिस्ट आहे न, हा उहा आहे माउ। माउ। ऐं उहो नेपाज में जॾहिं थके नथी, पोइ जॾहिं तव्हां माउ वारी पैदावारी कुवत, माना जेको इर्तिका जे अंदरि उनजो हिसो आहे, जी हा। ऐं जनमींदड़ वजूद वारी सोच सां कम में ईंदव न, त पोइ तव्हां थकल नज़र न ईंदो। थकियल नज़र न। पोइ तव्हांजे अंदरि जेको आहे मुस्कुराहटूं हूंदियूं, तव्हांजी अखियुनि में ओजागा केतिरा बि टांकियल हुजनि, पर तव्हांजी चमक हूंदी हिकिड़ी। उहा चमक ख़बर छा अथव? चमक अंदर जी हकारियत जी आहे। सही। उहा वजूद जी जेका हकारियत आहे न, कमिटमेंट जेका आहे। हा, मां ईअं चवंदसि त इहो को जादू न आहे, को मैजिक न आहे, पर इहा यकीनन सचाई ज़रूर आहे जेका पोइ उन तरीक़े सां रिफ्लेक्ट। ऐं त इहे शयूं माउ जे रूप खां उधार वठंदो आहियां, त जॾहिं उहा नथी थके पंहिंजे ॿार जी नेपाज में, त पोइ असांखे अलाह ताला जेको कमु ॾिनो असां हुन में थकूं छो? सही। मूं तव्हां खां हिकिड़ो सवाल कयो न त बेज़ार न थींदा आहियो, तंग न थींदा आहियो जॾहिं एतिरा सारा मरीज़ ऐं उहो जेको आहे तंग करण वारा मरीज़ जॾहिं साम्हूं अची वञनि? तव्हांजो जवाबु मूंखे सुठो लॻो त इहो मुंहिंजो रोज़ जो कमु आहे। रोज़ जो कमु आहे। तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां, मूंखे हिकिड़े माण्हू राति जो 4:30 बजे फ़ोन कयो। अच्छा। चयसि डॉक्टर साहिबु आउं तव्हांजो मरीज़ फलाणो पियो ॻाल्हायां। मूं चयो जी बाबा। उन चयो त साईं मूंखे पेट में सूरु थियो ऐं फलाणी अस्पताल में वियसि, उते मूं सुई हणाई, फलाणी सुई हणाई, हाणे आउं ठीकु आहियां, ऐं पोइ मूं तव्हांखे फ़ोन लाइ कयो त मूं सही कयो, ऐं तव्हांजी मूं आराम त कोन फिटायो। मूं चयो आराम कमाने के लिए आराम तुर करके निकलते हैं साहिब। माना आराम फिटाए ॿियनि जे लाइ आराम ॻोल्हण लाइ निकिरूं था न। तव्हां असां जॾहिं कारोबार सां वञूं था, पंहिंजी निंड फिटायूं था, निंड ॾाढी मिठी आहे। ऐं अॼुकल्ह जेका प्रोक्रेस्टिनेशन हले पई, सुस्ती काहिली हले पई न, उहो हिकिड़ो वॾो हिकिड़ी असांजे अंदरि हिकिड़ी नई बीमारी जनमे पई। सही। सुस्ती काहिली जे रूप में उनखे असां प्रोक्रेस्टिनेशन चवंदा आहियूं, लेज़ीनेस चवंदा आहियूं, माना डेलिबरेट डिलेइंग ऑफ द वर्क। असां ग़ैर ज़रूरी शयुनि में पंहिंजो पाण खे एंगेज करे ऐं वेठा हूंदा आहियूं, वेठनि ते वारी वरी वेंदी आहे ऐं कमु कोन थींदो आहे। सही। अच्छा, प्रोग्राम में बिल्कुलु चंद घड़ियूं आहिनि असां वटि, प्रोग्राम बिल्कुलु पंहिंजे इख़्तिताम ते आहे। लास्ट में बि ओवरऑल जेके बि असां ॻाल्हियूं कयूं आहिनि उनखे मां चाहींदसि त समअप कयूं, असां थोरो समराइज़ कयूं। गॾियल शऊर सां केतिरी सघ पैदा थिए थी, मां चाहींदसि त तव्हां हिन ते थोरो ॻाल्हायो ऐं पोइ वरी जेको आहे असां पैगाम जी तरफ़ अॻियां वधूं। गॾियल शऊर जेको आहे न, ॾिसो गॾियल शऊर तव्हांजे अंदरि एनर्जी ॾिए थो, एनर्जी बूस्टर अथव। छो त जॾहिं इनफरादियत मां निकिरी तव्हां इज्तमायत जो जेको आहे न सो कोट पायो था, त पोइ उन महिल जेको आहे न सो जुड़िजे थो। जॾहिं जुड़िजे थो त हकारीस कुवतूं, उनखां पोइ तव्हांजो माहौल, उनखां पोइ तव्हांजा जेके रिसोर्सिस आहिनि उहे मल्टीप्लाए थियनि था। गॾियल शऊर जॾहिं जुड़े थो त पोइ तव्हांजूं हकारियतूं सभु मल्टीप्लाए थियनि थियूं।
पोइ तव्हांजूं जेके हकारियतूं वधी थियूं वञनि ऐं तव्हांजे अंदरि जेके नाकारी पहलू आहिनि, मिसाल जे तौर ते मुंहिंजे अंदरि का उणाई आहे, तव्हां मूंसां जुड़ी वियो त तव्हांजी जेका सुठाई आहे उहा मुंहिंजी उणाई खे दॿाए छॾींदी ऐं हिकिड़े समाज जे अंदरि हिकिड़ी नई अॾावत थींदी जेका सुठाइनि वारी हूंदी, जेका हकारियत वारी हूंदी ऐं पोइ उहा घर जे अंदरि सघ वधाईंदी, समाज जे अंदरि सघ वधाईंदी, मुल्क जे अंदरि सघ वधाईंदी ऐं सिस्टम जे अंदरि हिकिड़ी सघ वधाईंदी ऐं पोइ जेको आहे न सो जेको हकारी जेके तब्दीलियूं अचनि थियूं ऐं जेके तरक़ियूं थियनि थियूं ऐं जेके माण्हुनि जे अंदरि रुकावटूं आहिनि उहे ख़तमु थियूं थियनि, उहे जेके आहिनि सो बहितरीन तरीक़नि सां उभरी निर्वार थी अचनि थियूं ऐं पोइ मुल्क ऐं क़ौमूं ऐं फ़र्द तरक़ियूं कनि था। पर असांखे इज्तमाही शऊर खे अॻियां आणणु घुरिजे। इज्तमाही शऊर असांजी निजात आहे। यकीनन ईअं ई आहे। दुनिया जे कंहिं बि इनकलाब जी ॻाल्हि थींदी आहे त इनकलाब रद्द इनकलाब खां पोइ वरी इनकलाब आहे, सही इनकलाब आहे, रद्द इनकलाब आहे, वरी इनकलाब थोड़ो स्लो प्रोसेस ज़रूर हूंदो आहे पर इहो प्रोसेस ॾाढो ऐं इज्तमाही शऊर इनकलाब जो हिकिड़ो रूप अथव। यकीनन मां मञा थी, मां बिल्कुलु इन ॻाल्हि खे दिलि सां तस्लीम करियां थी। अच्छा सर, मां लास्ट में जेको तव्हां खां मैसेज वठणु चाहियां पई उनखे मां इन तरह एक्सप्लेन करण जी कोशिशि कंदसि त हिकिड़ो हूंदो आहे इंसान जेको पंहिंजो कमु ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां कंदो आहे, हिकिड़ो उहो इंसानु हूंदो आहे जेको पंहिंजे कम खे त ख़ूबसूरत तरीक़े सां कंदो आहे पर मुख़्तलिफ़ शयुनि ते बि सुठी नज़र रखंदो आहे। ऐं माशाअल्लाह सां तव्हांजी उहा पर्सनैलिटी आहे त तव्हां पंहिंजो कमु त माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां कयो पिया, पर असांजे समाज में बि हिकिड़ो तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो रोल आहे। नौजवाननि जे लाइ मां ऑलरेडी चई चुकी आहियां, तव्हां ॾाढा हिकिड़ो सुठो एज़ रोल मॉडल पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहियो। धरती सां मुहबत, पंहिंजे मारवड़नि सां मुहबत ऐं पंहिंजे दरियाह सां मुहबत डॉक्टर शाहनवाज़ दल जी केतिरी आहे। मां चाहींदसि त थोरो समराइज़ करे तव्हां एक्सप्लेन कयो एंड यस इहो ई मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचे। शाहनवाज़ दल सदियुनि खां सिंध जो रूह आहे। यकीनन ठीकु आहे। सिंध जी धरती, सिंध जो दरिया, उनजो जियापो ऐं उनजे अंदरि जेके बि लका आहिनि उहे सभु मुंहिंजा आहिनि, मुंहिंजे मारोड़नि जा आहिनि, मुंहिंजी मिल्कियत आहिनि। ऐं इन मुल्क जो, इन धरतीअ जो माण्हू आहियां, इन मिटी मां ठहियल माण्हू आहियां ऐं सिंधू दरिया मुंहिंजे जियापे जो, मुंहिंजे जीअंदान जो सबबु आहे ऐं मुंहिंजी शहरग आहे। धरती मुंहिंजी माउ आहे ऐं इन जे वजूद ते जेकॾहिं का बि शइ थिए थी त उहा मुंहिंजे लाइ जेको आहे सो नाक़ाबिले बर्दाश्त हूंदी ऐं उहो सकाफ़ती ॾियारो हुजे, उहो सिंध जे बका जी ॻाल्हि हुजे, सिंध जे पाणी जी बका जी ॻाल्हि हुजे, सिंध जे सींद जी जेको आहे न सो ॻाल्हि हुजे। सिंधू दरिया असांजी सींद आहे ऐं सींद खां सवाइ असीं कुझु बि न आहियूं। ऐं जेकॾहिं सिंध जी तव्हां बका चाहियो था, धरती जी बका चाहियो था त सुठा रवैया वठो, नशनि खां पाक सिंध ॾियो, हकारी थियो, गॾियल शऊर सां पंहिंजे घर खां वठी धरती जी सघ वधायो, पंहिंजे फ़र्दनि जी सघ वधायो, ज़ात, नसल, रंग, फ़िरके खां बालातर थी करे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करियो। जंहिं कारोबार सां, किर्त सां तव्हां लाॻापियल आहियो, जंहिं रिश्ते सां तव्हां लाॻापियल आहियो, जंहिं जुड़ियल आहियो, उन रिश्तनि जी जेको आहे न सो बका जे लाइ, उन्हनि जी जीअंदान जे लाइ, उन्हनि जी जेको आहे बहितरी जे लाइ पाण पतोड़ींदा रहो। सिंध सॼी सदियुनि खां आहे, सदियुनि ताईं रहंदी। तव्हां आऊं न हूंदासूं, हीअ धरती हूंदी, इहा माउ हूंदी, वरी असांजे रूप में को ॿियो ईंदो। बसि असांखे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां अदा करिणो आहे। ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। सुबुह महिराण जे लाइ जेकॾहिं कुझु कमेंट्स तव्हां ॾींदव त ॾाढो सुठो लॻंदो। सुबुह महिराण ऐं महिराण टीवी मुंहिंजो ॿियो घरु आहे। अली छो मुंहिंजी महिराण सां हिकिड़ी मोहबत आहे ऐं आऊं महिराण जो शुक्रगुज़ार आहियां, उनजी सॼी टीम जो शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि मूंखे सदाईं पधरु ॾिनो आहे त आऊं पंहिंजनि माण्हुनि सां मुखातिबु थियां। महिराण टीवी ऐं सुबुह महिराण ऐं उनजी सॼी इंतिज़ामिया जेको सिंध जे लाइ कमु करे पई, जेका इल्म जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां, दरिया जे हवाले सां, सकाफ़त खे उजागर करण जे हवाले सां, असांजनि तव्हांजनि ऐं पंहिंजनि मसइलनि, असांजा जेके धरती जा मसइला आहिनि उनखे उजागर करण लाइ उहा ख़बरनि जी सूरत में हुजे, तज़ियनि जी सूरत में हुजे, प्रोग्रामनि जी सूरत में हुजे, सॼी टीम जेको आहे न सो जस लहणी
थैंक यू सो मच फॉर योर प्रेजेंस। तव्हां आयो, बेहद सुठो लॻो। काफ़ी ॾींहंनि खां पोइ हिन अङण ते डॉक्टर शाहनवाज़ दल साहब जी आमद हुई ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां असांजो हीउ प्रोग्राम नाज़रीन अव्हां ताईं पहुतो आहे। यस, लास्ट में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त काफ़ी सारा गेस्ट मूं वटि ईंदा आहिनि, पर प्रॉपर आंसर करण जी क्वालिटी घटि माण्हुनि में हूंदी आहे। सो अव्हां में आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे। अॼु प्रोग्राम कंडक्ट कंदे थोराइती आहियां अव्हां जी, समूरी टीम जी। नाज़रीन, मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर सहकार जेको रहियो आहे उहो स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो सहकार रहियो, जेको एडवांस फॉर्मूला सां गॾु मौजूदु आहे, जंहिंमें विटामिन ए बि आहे, विटामिन B3 बि मौजूदु आहे, जेको 12 कलाकनि ताईं अव्हां जी स्किन खे ताज़ो ऐं तवानो रखंदो। ऐं गॾोगॾु हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर सहकार रहियो गाला बिस्किट जो, जेको ख़ालिस बेज़े ऐं कणिक सां तयारु थियल बहितरीनु ज़ाइके वारो बिस्किट आहे, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। सो यस, हींअर मूंखे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे समूरनि टीम मेंबर्स खे इजाज़त ॾींदो, आयल मौज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।